बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां या तव्हां सां मौजूद अक्सा कींचर तव्हां ॾिसी रहिया आहियो द अक्सा शो। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त मां बि हिकु टिकटॉकर आहियां ऐं टिकटॉक हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिं धूम मचाए छॾी आहे ॾिसंदड़ खे बि ऐं जेके टिकटॉकर्स आहिनि उन्हनि ॾाढी महिनत करे करे अॼु मां हिन मुक़ाम ते पहुची आहियां ऐं मां सम्झां थी त तव्हां बि उन मां हिकु थी था सघो जेको हिन मुक़ाम ते अची थो सघे। तव्हां सोचींदव त हाणे हिन प्रोग्राम जो फॉर्मेट छा आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त टिकटॉकर्स जेके जिन्हनि जा फैन्स आहिनि माशाल्लाह टिकटॉकर्स जेके हाणे एॾी महिनत करे ऐं पंहिंजा एॾा फैन्स ठाहे रहिया आहिनि त उहे चाहींदा त उन्हनि जा फैन्स त उन्हनि जी जेका लाइफ आहे या पंहिंजे ज़हन में जेके उन्हनि जे सवालात हूंदा उहे चाहींदा हूंदा त असांखे उनजे बारे में बि ख़बर पवे त असांजे शो में तव्हांजे पसंदि जा टिकटॉकर्स इनवाइट थींदा ऐं जेके तव्हां सवाल चवंदव असां उहे उन्हनि खां पुछंदासीं। जीअं त अॼु असां सां मौजूदु आहिनि उहे टिकटॉकर सां गॾु गॾु मॉडल एक्टर ऐं कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहिनि। जीअं असां सां मौजूदु आहिनि अनीता मोहरम। जी अनीता वेलकम टू आवर शो। थैंक यू सो मच। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांखे वेलकम कयूं था असां हिते कशिश चैनल ते पंहिंजे चैनल ते छो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जॾहिं बि कोई माण्हू नओं स्टार्ट वठंदो आहे या कुझु बि त उनखे जेको आहे न बेस्ट विशिस ॾींदियूं आहिनि छो त इहे असांजी कामयाबी जे पोयां जेको हूंदो आहे न असां दुआयूं हूंदियूं आहिनि जेके कमु ईंदियूं आहिनि असांखे ऐं बेस्ट ऑफ लक विश यू ऑल द बेस्ट। अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे ऐं तव्हांजो इहो प्रोग्राम जेको आहे गोल्डन सिल्वर जुबली बि क्रॉस करे वञे इंशाल्लाह। असांजे पहिरें शो जा पहिरियां महिमान तव्हां आहियो त कीअं पियो लॻे असांजो शो? ॾाढो सुठो ऐं ॾाढो सुठो शो आहे। केटीएन ऐं कशिश त जीअं मुंहिंजी फैमिली आहे मां त ईंदी रहंदी आहियां हिते पर तव्हांजे शो में मां फर्स्ट टाइम आई आहियां त मुंहिंजो शो ही फर्स्ट डे आहे। न ईद स्पेशल तव्हांजो ॾिठो हुयो मां लिंक्स ऐं प्रोमोस ॾिठा हुआ। उहा ई ट्रांसमिशन हुई। मुंहिंजो शो अॼु फर्स्ट आहे। ट्रांसमिशन बि त शो हूंदो आहे न। हाँ लेकिन मुंहिंजो शो न हुयो न उहो त मुंहिंजो ऐं मुसविर सां गॾु हुयो। हा तव्हांखे कीअं पियो फील थिए? तव्हां मतिलबु टिकटॉक त ठाहींदा आहियो पर हाणे हिते प्रोग्राम 1-2 आवर जो हूंदो आहे कीअं पिया फील कयो? बिल्कुलु ख़ुशी पई थिए ऐं कोशिशि कयां थी त का मिस्टेक न थिए मूंसां। न मिस्टेक जेकॾहिं थी बि वेंदी आहे त नो प्रॉब्लम केरु कात कुहाड़ी खणी तव्हांजे मथां न वेठो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। त असां सां हिकु ॿियो गेस्ट बि मौजूदु आहिनि। मां तव्हांखे हुनजो इंट्रो करवायां त असां सां जेके अॼु ॿिया गेस्ट मौजूदु आहिनि उहा मुंहिंजी तमामु पुराणी ऐं बहितरीनु दोस्त आहे जेका टिकटॉकर सां गॾु गॾु हिकु मेकअप आर्टिस्ट बि आहे। तव्हां मूंखे सुञाणींदा त बिल्कुलु उन्हनि खे बि सुञाणींदा हूंदव त मां तव्हांखे ॾेखारियां त असां सां केरु मौजूदु आहिनि। जी हमीदा कैसी हैं आप? मैं ठीक ठाक। आप सुनाएं आप कैसे कैसा लग रहा है आपको अपनी दोस्त के शो में आकर? बहुत अच्छा लग रहा है। बहुत फक्र महसूस हो रहा है कि मैं आज अपने दोस्त के साथ बैठी हुई हूँ। थैंक यू। और बताएं कैसी हैं आप? ठीक हैं? बिल्कुल ठीक ठाक मज़े में। तबीयत कैसी है आपकी? तबीयत भी ठीक। जी अच्छा तो बातें चलती रहेंगी। बिल्कुल। त हाणे असां अनीता सां पुछंदासीं त अनीता जेको आहे मूंखे हमेशह टिकटॉक ते ॾिठो आहे फर्स्ट टाइम मूंखे लाइव मिली आहे ऐं लाइव मूंसां मुलाक़ात थी आहे ऐं उहो बि मुंहिंजी मतिलबु गेस्ट थी आई आहे त मां हुन खां पुछंदमि त हुनखे कीअं फील थो थिए टिकटॉकर खे एज़ अ होस्ट ॾिसी करे। जी अनीता ॿुधायो। हा ॾाढो सुठो थो लॻे ऐं सुठी ॻाल्हि आहे बल्कि टिकटॉकर्स आहिनि जेके बि या उन खां अलावा बि जेके यूट्यूब ते वीडियोस ठाहींदियूं आहिनि या उन खां अलावा जंहिं छोकिरी खे या जंहिं छोकिरे खे शौक़ु आहे मीडिया में अचण जो असां त हूअं बि इहे लिंक्स ॾींदा हुआसीं त भले अचो मोस्ट वेलकम पर एजुकेशन तमामु घणी ज़रूरी आहे उहा तव्हां पूरी करे अचो। बाक़ी इहो इनखे तव्हां एंटरटेनमेंट सम्झो या जेकर तव्हांखे शौक़ु आहे त शौक़ु सां गॾु जेको आहे न स्ट्रगल तमामु घणो ज़रूरी आहे महिनत तमामु घणी ज़रूरी आहे जेका हर कंहिंखे करणी पवंदी आहे। मां बि जॾहिं स्टार्ट में आई हुयमि त मां बि महिनत कई हुई ऐं तव्हां सभु अचो मोस्ट वेलकम। असांजे चैनल जा दरवाज़ा तव्हां सभिनि जे लाइ खुलियल आहिनि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे टिकटॉक जे हवाले सां ई शो आहे त मां कोशिशि कंदमि त असां टिकटॉक जे बारे में तव्हांजी लाइफ जे बारे में तव्हांजो स्ट्रगल उहो सभु असां ॻाल्हाईंदासीं। न मां हिकिड़ी ॻाल्हि थी कयां त जंहिंखे बि ॾिसो न तव्हां टिकटॉकर आहियो न तव्हां टिकटॉकर होस्ट हिते थिया आहियो तव्हांजे प्रोग्राम जी थीम ई टिकटॉक ते आहे त मां उन्हनि खे इहो थी चवां त तव्हां भले अचो मीडिया में पर हाणे तव्हां बि टिकटॉकर आहियो। हा मां त टिकटॉकर पोइ ठही आहियां। असां इलाही पुराणी वीडियोस ठाहींदा हुआसीं। बिल्कुलु। त तव्हांखे टिकटॉक ते तक़रीबन घणो अर्सो थियो आहे? मां पहिरियां डब स्मैश ठाहींदी हुयमि पोइ वरी उन खां पोइ लाइकी उन खां पोइ टिकटॉक त हे पोइ थियो हे पहिरियां म्यूज़िकली हुयो जेको हिते बि 2-3 माण्हू आहिनि जेके मूंसां ठाहींदा हुया ख़ासि तौर ते कैमरा ते वेठा नुमान अशफाक अमीरा सां सभु मां म्यूज़िकली ठाहींदी हुयमि जॾहिं मां प्रोग्राम कंदी हुयमि त म्यूज़िकली जो जेको इहा ऐप उहा ई आहे पर हिन जो नालो चेंज थी वियो टिकटॉक ऐं टाइम मां घटि ॾींदी आहियां बसि ईअं कॾहिं दिलि चवंदी आहे। तव्हांजा हाणे घणा फॉलोवर्स आहिनि? मुंहिंजा 500
अच्छा, 500 के फॉलोवर्स हैं। और हमीदा, आपको कितना टाइम हो गया टिकटॉक चलाते हुए? मुझे भी 3 साल तो हो गए। 3 साल? वाह, म्यूजिकली वाह। से ही स्टार्ट किया होगा आपने भी, क्योंकि टिकटॉक तो बाद में हुआ। तो मतलब आपको किसको देख के शौक हुआ कि मुझे टिकटॉक चलाना है? और टिकटॉक क्योंकि एज अ मेकअप आर्टिस्ट के हिसाब से मैं मेकअप कर रही थी, अपना वर्क के हिसाब से काम करे जा रही थी और डाले जा रही थी। बस शौक हो रहा है, अब डाल रही हूँ डेली। आप अपनी वीडियोस भी बनाती हैं? कभी कभी ऐसे शौक चढ़ता है तो अपनी भी डाल देती हूँ। नहीं, अच्छी बात है। देखें, खुद को खुश रखना जो है वो बहुत बड़ी चीज है। टिकटॉक जो ऐसी चीज़ है कि बंदे को खुद ही एनर्जी आ जाती है। टिकटॉक के वीडियोस बनाने में दिल करता है कि हाँ हम टिकटॉक में फेमस हो या आगे तव्हांखे कीअं शौक़ु थियो टिकटॉक मूंखे ये शौक़ थियो त मां टिकटॉक खां पहिरियां त डब स्मैश ठाहींदी हुयमि। डब स्मैश त टिकटॉक ते त मां एॾा गेटअप चेंज न कंदी आहियां। जेतिरा डब स्मैश ते क्या छो त हुन में डुइट इलाही हूंदा हुआ, डायलॉग्स वग़ैरह। हाँ, हुन में सॉन्ग्स घटि हूंदा हुआ डब स्मैश में। डब स्मैश में तव्हांजी मर्ज़ी न हूंदी हुई, जेका डब स्मैश में मौजूदु हूंदा हुआ तव्हांखे हुन में ई कमु हलाइणो पवंदो। त मां पहिरियां डब स्मैश ठाहींदी हुयमि। डब स्मैश में मां ॾाढी महिनत कंदी हुयमि, गेटअप चेंज करणु, केॾी महिल छोकिरो थी थियां, केॾी महिल छोकिरी थी थियां, वरी केॾी महिल नंढड़ो ॿार थी थियां। त उतां मूंखे शौक़ु हुयो। वरी जेॾी महिल म्यूज़िकली आयो त मुंहिंजा फ्रेंड्स मतिलबु यूज़ करनि पिया त तव्हां न पिया कयो? न, मां कोन पई कयां। तक़रीबन टिकटॉक जे अचण खां 1 साल खां पोइ मां टिकटॉक स्टार्ट कयो हुयो। अच्छा, त तव्हांजी फैन फॉलोइंग ॾाढी सुठी आहे ऐं इलाही Thank you so much. फॉलोवर्स आहिनि तव्हांजा। फॉर यू ते तव्हांजूं वीडियोस ईंदियूं आहिनि। मां हूअं त तव्हां सां ॻाल्हायो बि आहे फ़ोन वग़ैरह ते, तव्हांजी अम्मी सां बि, पर मुलाक़ात मुंहिंजी अॼु तव्हां सां First फर्स्ट time टाइम थी थी आहे, आहे। जी, बिल्कुलु। बाक़ी जेके बि टिकटॉकर्स आहिनि, टिकटॉक ठाहींदा त हूंदव तव्हां। अॼुकल्ह त माना टिकटॉक हिकिड़ी बीमारी आहे, जेका उहा बीमारी आहे जेका कोई बि न आहे बचो न, हर कंहिंखे आस्ते आस्ते जंहिंखे नाहे बि लॻल उनखे बि लॻंदी थी वञे। जी अनीता, पोइ तव्हां टिकटॉक ते मतिलबु कहिड़े क़िस्म जे सॉन्ग्स ते वीडियोस ठाहिणु वधीक पसंदि कंदा आहियो? जीअं स्लो मोस हूंदा आहिनि, स्लो सॉन्ग्स हूंदा आहिनि, सेट सॉन्ग्स हूंदा आहिनि, फनी वीडियोस हूंदियूं आहिनि। तव्हांखे कहिड़ो वणंदो आहे? तव्हां पहिरां त मुस्कुराईंदा, जीअं तव्हांखे ख़बर आहे न। मां सम टाइम माण्हू इहो फील कंदा आहिनि त मां जॾहिं बि सैड सॉन्ग ते, मूंखे सैड सॉन्ग वणंदा आहिनि, माण्हू इहो फील कंदा आहिनि त मां हुन टाइम ते सैड आहियां, हालांकि ईअं न आहे हूंदो। इलाही माण्हू कमेंट में या मां पंहिंजे व्हाट्सएप स्टेटस ते रखंदी आहियां त मुंहिंजूं जेके कुलीग्स आहिनि उहे चवंदियूं आहिनि त छा थियो, क्या हुआ। मां हालांकि कुझु बि न आहे हूंदो, मां सिर्फ़ु एक्ट इज़ एक्ट। हा, एक्ट इज़ एक्ट। ऐं एक्टिंग जेका आहे न उहा वधीक सैड सॉन्ग्स ते सुठी थींदी आहे। मतिलबु जेके ॿिया सॉन्ग्स आहिनि उन में तव्हां एक्टिंग बसि लिपसिंग ॾेई वेंदा आहियो या कुझु बि। फनी बि मां ठाहियूं आहिनि, जॾहिं मां हिते मुंहिंजो प्रोग्राम हलंदो हुयो खिलभोग थिएटर, त हुते मां इन्हनि सभिनीनि खे वठी करे फनी वीडियोस ठाहींदी हुयमि। सेट बि ठाहींदी आहियां, वधीक सिंधी सॉन्ग्स ते इलाही ठाहींदी आहियां। लेकिन हाणे तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां हाणे ॿाहिरि बि वेंदा हूंदव ऐं शॉपिंग ते बिल्कुलु वेंदा हूंदव, छो त छोकिरी जो शौक़ु ई शॉपिंग हूंदो आहे सभिनीनि खां पहिरियां। त तव्हांखे हाणे माण्हू एज़ अ टिकटॉकर था सुञाणनि या एज़ अ एक्टर मॉडल था सुञाणनि? न, मूंखे हाणे माण्हू एज़ एन एक्ट्रेस ई, हाणे बि एज़ एन एक्ट्रेस सुञाणींदा आहिनि, पहिरियां बि। हिकिड़ी ॿ जॻह अहिड़ी आहे, मतिलबु हाणे मां हीअं हिन ईद ते न, जेका रमज़ान वारी ईद हुई, उन ते ईद उल फितर ते मां हिकिड़ी जॻह ते सॉन्ग शूट करण वई हुयमि, अमीर बि हुयो गॾु। त उते मूंखे उन्हनि एज़ एन टिकटॉकर सुञातो हुयो, पर मां उते पंहिंजो सॉन्ग शूट कयां पई। मॉडल बि मां ई हुयमि, डायरेक्टर हुयमि, त हुननि मूंखे चयो त दी तव्हां टिकटॉक ते ईंदा आहियो न, असां सां बि टिकटॉक ठाहियो। मां हुननि सां हिकिड़े टाइम मां चवणु ॿियूं ठाराईंदो त मां पेट कंदीमांव, छो त मां ग़लती सां सेलिब्रिटी आहियां। बाक़ी हूअं मतिलबु शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह सां इज़त ॾिनी आहे। ऐं कराची जहिड़े शहर में जेकर तव्हांखे कोई सुञाणे न, मां मीडिया जे हवाले सां ॻाल्हि थी कयां, टिकटॉक जे हवाले सां न, त वॾी ॻाल्हि आहे, छो त उर्दू ड्रामाज़ आहिनि, सिंधी ड्रामाज़ आहिनि, ऐं हर चैनल ते इलाही केतिरियूं फीमेल्स आहिनि। हुन में जेकर तव्हांखे केरु सुञाणे थो न त क्या वॾी शइ हूंदी, त मूंखे हूअं ई सुञाणींदा आहिनि। पर टिकटॉक जे हिसाब सां हिकिड़ी ॿ जॻह ते ईअं थियो आहे त सुञाणींदा आहिनि। ऐं हाणे मां बि सम टाइम अहिड़े मॉल्स वग़ैरह में वेंदी आहियां जिते सिग्नल्स न ईंदा हूंदा, पोइ मां 2-3 स्लो मो ठाहे छॾींदी आहियां हुते, पोइ घर अची एडिट करे हुन ते सॉन्ग्स हणंदी आहियां। सही सही सही। और हमीदा, आप मुझे ये बताएं कि आपको कौन से सॉन्ग्स पे वीडियोस बनाना पसंद है? सैड सॉन्ग, फनी या? सारे सॉन्ग मैं बना लेती हूँ, जब मुझे मूड जिस टाइम जिस सॉन्ग में अच्छा लग जाए। मतलब ज्यादातर आपको बनाना कैसा पसंद है? स्लो मोस या एक्ट करना, लिपसिंग करना? लिपसिंग भी मुझे इतना कोई खास नहीं, बस वीडियोस बना लेती हूँ जब मुझे दिल करता है, कभी तैयार होती हूँ इस तरह, तो फिर मैं कहती हूँ चलो वीडियोस बना लेती हूँ। लेकिन मैं आपको आज बताऊं कि आप माशाल्लाह बहुत प्यारी लग रही हैं। जैसे आपने गेटअप किया, वेयरिंग आपकी बहुत अच्छी है। थैंक यू। कि आप ऐसे सिंधी शो में आ रही हैं तो आपने मेहनत करी, और जब सिंधी चैनल जा रहे हैं तो कुछ सिंधी बन के जाए। नहीं, माशाल्लाह आप बिल्कुल अच्छी लग रही हैं, और आप, ये हमारे लिए एक बहुत फख्र की बात है कि आप सिंधी गेटअप करके हमारे पास आई हैं। अदर आप, मैंने कहा टिकटॉकर सारे सिंधी चैनल पे आ रहे हैं, तो मैंने कहा मैं भी कुछ
आधी नहीं। सिंधी बन के जाऊँ। आधी रही आप आप पूरी लगी आप पूरी सिंधी बन के आई हैं। सही ये तो माशाल्लाह। बहुत अच्छा हो गया कि मैं सिंधी लग रही हूँ। आर्टिस्ट है आप, तो मेकअप आर्टिस्ट है आप, तो गेटअप जैसे चेंज कर सकती हैं बहुत अच्छी गेटअप तरीके चेंज से। करती रहती हूँ। आपको तो पता होगा कि सिंधी कौन से क्या वेयरिंग करते हैं, कौन सा गेटअप, कौन फ्रेंड्स सा सारे लिबास। सिंधी। अक्सा इतनी अच्छी फ्रेंड है मेरी, और हमारी दोस्ती को भी आई थिंक 10 साल हो गए। हाँ हाँ, मैंने आपकी आईडी पे एक बहुत पुरानी अक्सा की पिक्चर देखी थी, जिसे मैंने पहले वो देखा, पहचाना ही नहीं फिर मैंने कहा ये अक्सा अक्सा है, बहुत स्लिम थी पहले। बहुत स्लिम थी और यूं यार इसका बचपन में थी यार। हाँ, यूं पफ था, मैंने कहा ये अक्सा है ना, फिर मैंने कहा हाँ ये अक्सा ही है। अब फेमस टिकटॉकर अक्सा हाँ, बन famous चुकी हैं। TikToker। माशाल्लाह, Famous अल्लाह आपको TikToker। तरक्की दे। लेकिन मैं दोस्तों के लिए ना फेमस हूँ ना टिकटॉकर। लेकिन मगर हम तो दुआ करते हैं ना कि आप आगे से आगे पर दोस्तनि में ईअं हुजण बि न घुरिजे ऐं हूंदो बि न आहे, छो त दोस्त हाँ, दोस्त है, दोस्त उहो हूंदा त किथे बि जेको आहे न मज़ाक मस्ती करण में देरि न बिल्कुलु, छो त बिल्कुलु। दोस्तनि सां माण्हू इलाही टाइम स्पेंड कंदो आहे ऐं हुननि खे असांजी हर हरकत जी ख़बर हूंदी हरकत जी ख़बर हूंदी आहे त असां छा मां वरी छा थी हमने वञा। बहुत अच्छा वक्त गुजारा है। हाँ, हाँ, बहुत अच्छा। बहुत चिलिंग करते थे हम कभी लोग। मूड होता हाँ। है तो बाहर निकल जाना, सीवीओ इधर उधर हर तरफ मूव होना। मतलब जिंदगी जिसको कहते हैं ना कि Enjoy। जी है, मतलब हमने माशाल्लाह जिंदगी जी और अब तक अच्छे जी रहे हैं माशाल्लाह। माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, लाइफ अच्छी दोस्ती, अच्छा टाइम हमारा गुजर रहा है और अल्लाह आगे अच्छे से अच्छा करे। बिल्कुलु बिल्कुलु। अचो त असां हिकिड़ो सॉन्ग था ॿुधूं, जीअं त कशिश चैनल आहे त सॉन्ग त बिल्कुलु असां सां गॾु हलंदा रहंदा। वेलकम बैक। जीअं त तव्हां सॉन्ग खे इंजॉय कयो हूंदो ऐं उमेद कयूं था त तव्हां बि असांजो शो बि इंजॉय कंदा हूंदव, त असां सां जेके गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि सां हिकु गेम खेॾंदासीं। त अनीता, हाणे असां तव्हां सां हिकिड़ी गेम खेॾंदासीं, तव्हां रेडी आहियो? हिकिड़ी गेम हा हिकिड़ी आहे। मां रेडी आहियां बिल्कुलु। हाणे तव्हां हिन मां हिकिड़ी पर्ची खणो। खोलियां बि न मां ई खोलियो, नालो मूंखे ॿुधायो। राजा मेमन। राजा मेमन। जी, त सवाल इहो आहे त हिन माण्हू जी हिकु बुराई ॿुधायो ऐं हिकु चङाई ॿुधायो। यार इहो कहिड़ो सवाल आहे भला? सवाल त सवाल आहे। चङाई आहे? ॿुधायो। राजा सुठो माण्हू आहे, नॉट बैड। ऐं राजा जी बुरी आदत कहिड़ी ॿुधायां मां? बुराई मूंसां ॿुधाइणी आहे न, गेम आहे न। न मां ॿुधायां थी न। गेम 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 राजा जी सुठी आदत इहा आहे त उहो सुठो आहे, बुरी आदत हुनजी आहे त थोरो छोकिरियुनि सां जल्दी फ्री थी वेंदो आहे। नॉट गुड। सची ॻाल्हाईंदी आहियां, हाणे ख़बर अथव न मां ॻाल्हाईंदी आहियां। भली आदत चङी न ॿुधायो। ॿुधाईमांव न, भली आदत इहा आहे त राजा सुठो आहे, नेचर जो सभिनि सां सुठो हलंदो आहे, वे ऑफ टॉकिंग हुनजो सुठो आहे। बुरी आदत बि ॿुधाईमांव, हाणे उहा रिपीट न करायो, छो त रेडियो रिपीट न थींदो। राजा तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो हूंदो त ॿुधे पियो। हा भले, हाणे बिल्कुलु तव्हां ॿुधे। ॿी पर्ची खणो प्लीज़। तव्हां भला छा? ओह, अली रज़ा खटपर। अली रज़ा जी। खटपर। अगरि तव्हांजे हथ में हुजे हा त तव्हां इन्हनि खे कहिड़ी वज़ारत ॾियो आहे? अली रज़ा खे मां कहिड़ी वज़ारत वज़ारत ॾियां? वज़ीर आज़म। ओह माय गॉड, जबरदस्त। छो त मां तव्हां त ख़ैर हुनखे न सुञाणींदा जी, हूंदव, मां बिल्कुलु। पर्सनली सुञाणींदी आहियां ऐं ही इज़ वेरी नाइस गाय। अली रज़ा ॾाढो सुठो माण्हू आहे, ॾाढो सुठो इंसानु आहे ऐं हुनजी हिकिड़ी नेचर इहा आहे त इलाही केयरिंग आहे। मतलब मां हुन सां तव्हांखे लॻे थो अगरि वज़ीर आज़म अगरि उहे थींदा त सॼे मुल्क खे ईअं हलाईंदा? हा हा वज़ीर आज़म जी वज़ीर आई नो दैट कि वज़ीर वॾी आज़म हिकिड़ी- पूरे मुल्क खे, 4 सूबनि खे, पूरी अवाम खे हलाए थो पियो, हलाईंदो आहे। बिल्कुलु। ऐं अली रज़ा खे मां इन करे वज़ीर आज़म चयो त छो त उहो इलाही केयरिंग आहे ऐं असां शूट ते हुन सां गॾु जेतिरा बि माण्हू हुजूं त उहो ईअं फील कराईंदो जहिड़ो डायरेक्टर ई उहो आहे, सभिनि जो ख़्यालु कंदो आहे। अच्छा, मतलब हिकिड़ी अहिड़ी सुठो ॻाल्हि इंसानु ॿुधायो आहे। जंहिंसां असांखे लॻे त हा उहे वज़ीर आज़म थी था सघनि। ॿुधायोमांव न त उहो सभिनीनि जो ख़्यालु कंदो आहे, मतलब केयरिंग आहिनि। केयरिंग आहे। बिल्कुलु। हलो ठीकु आहे, अॻिते था वधूं। हिकिड़ी ॿी पर्ची खणो। मां वञा वेहा। वेहो वेहो, ईअं न कयो। मज़र सेठार। हाय मज़र, छा चवां? हाँ, क्वेश्चन त कयो मज़र जे बारे में। जी, सवाल इहो आहे त मज़र सेठार उन्हनि सां गॾु तमामु बि शो कयो आहे। अगरि तव्हांजी नज़र में उहे मीडिया में न हुजनि हा त पोइ किथे हुजनि हा या छा हुजनि हा? तूं मीडिया में ई सुठो आहे मज़र।
कोई तोखे बर्दाश्त न करे। न ॿियो कमु नथो करे सघे, तव्हांखे नथो लॻे? मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं असां गॾु प्रोग्राम कयो आहे 4 to 5 years। ड्रामनि में बि गॾु कमु कयो आहे असां, मज़र ऐं मां। ऐं तव्हां कुझु बि ॿुधाए था सघो? मां ॿुधायां थी न। हा हा, उहो ॿियो कुझु बि कमु करे था सघनि। बिल्कुलु, उहो त मुंहिंजो मज़ाक हुयो त मज़र को अदाकारी सॉरी होस्ट ई सुठो आहे। मज़र का सुठी जॉब करे हा ऐं आउट ऑफ कंट्री वञी बिज़नेसमैन हुजे या नौकरी कुझु वोकरी हुजे। करे हा, हा ईअं ई समथिंग। अरे ॿी पर्ची हाणे थोरो स्पेस ॾियो पर्चियुनि खे, भला चओ गॾु सभिनी तूफ़ान आयो आहे छा? विवर्स हे तव्हां मां ॾिसी रहिया तव्हांजी आहियो। पर्ची खणी ॾियां हाणे? हा, तव्हां पंहिंजे हथनि सां मूंखे पर्ची खणी। मां जेके ॿियूं पर्चियूं आहिनि उहे बि हिन में विझी छॾियूं त मां, पर हुनजी थोरी शेप जेका आहे न उहा चेंज थी वई आहे। हे तव्हां प्लीज़ हिन में विझी छॾो। एक्सक्यूज़ मी, हेलो। जी जी, इहो तव्हां हिन में विझो न वापसि। ॿाहिरि था रखो न त वरी न पर्ची आसमा निकिरे। भुट्टो, आसमा भुट्टो सवाल। जी, आसमा भुट्टो जे लाइ कोई सॉन्ग डेडिकेट कयो या उन्हनि लाइ गुनगुनाए वठो। याद तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो। आसमा मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्त आहे ऐं इलाही टाइम स्पेंड कयो आहे असां गॾु। आसमा जॾहिं बि हिते ईंदी आहे ऐं तव्हां टिकटॉक ते बि ॾिठो हूंदो त मुंहिंजे कमेंट में वीडियो ठाहींदी आहे। ॾाढी सुठी दोस्त आहे। अच्छा, तव्हांजी दोस्ती खे तक़रीबन घणो टाइम थी वियो आहे? मुंहिंजी दोस्ती खे टाइम वधीक न थियो आहे हुन सां गॾु। मुंहिंजी दोस्ती खे माइक्रो प्रोजेक्ट कयो 2 years थिया आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त दोस्ती जो बाउंड हिकिड़ो सुठो आहे। हा, परख जेका आहे न उहा जेकॾहिं तव्हांखे माण्हू जी थी वञे न, जेकॾहिं को सुठो माण्हू हूंदो आहे त उन सां तव्हांजी दोस्ती सुठी हलंदी आहे। हलो हाणे हिकिड़ी ॿी पर्ची खणंदासीं। जी, तव्हां पर्ची खणो न, हलण ई मां खणी ॾियां? हा, तव्हां खणो या मां खणा? न, ॻाल्हि साॻी आहे, तव्हां खणो। हिकिड़ो वरी हुन में न विझो न, वरी न उन्हनि जी शेप चेंज आहे। डोंट वरी अबाउट दैट। यार चाहे भला मां बेईमानी नथी कयां न त इहा पर्ची मां रखण वारी आहियां। रूबी अली। ओहो जी, ज़बरदस्त। सवाल पुछो। त रूबी खे छा नसीहत कंदो? मां त केर न थींदी हुनखे नसीहत करण वारी। सवाल आहे गेम था त एॾा सीरियस मां तव्हांखे ॿुधायां यार, मां तव्हांखे आंसर थी ॾियां न। व्हाई यू गेटिंग नसीहत ॾियणी आहे। उहा त मां ॾियां थी। मां तव्हांखे सीरियस न थियो। मां तव्हांखे ॿुधायां थी न त मां न गेम में त असां कुझु बि था करे सघूं। हा हा, जीअं फिल्मनि में ड्रामनि में असां हिकिड़ी ॿी दुनिया तव्हां मूंखां पुछो न त हिन शो खां पोइ वरी मूंसां छा थींदो? तव्हांजो त फर्स्ट शो आहे, तव्हां त करे हलिया वेंदो बाय बाय करे, पोइ मूंसां छा थींदो? मतलब तव्हां अहिड़े क़िस्म जो जवाब ॾियो न त तव्हां सां कोई कुझु करे ई न, हर्ट ई न थिए। न, मूंसां उहो बि कोई कुझु न कंदो। हा त पोइ ॿुधायो। मूंखे चवंदा न बावली आहे, त मां सच ॻाल्हाईंदी आहियां, पोइ मां चरनि में शुमार थींदी आहियां। वो कहते हैं कि मैं जिस रास्ते पे चला था वहाँ भीड़ कम थी क्योंकि वो सच्चों का रास्ता था। हा, त मां बावली आहियां न, सच ॻाल्हाईंदी आहियां। रूबी अली खे मां नसीहत छा कंदमि? रूबी अली खे मां नसीहत इहा कंदमि त यार प्लीज़ हाणे रोइण धोइण वारा कैरेक्टर छॾे ॾियो, हाणे थोरा चेंज कैरेक्टर। सही आहे? पर तव्हां ॿुधायो हाणे कहिड़ा कैरेक्टर करे? चेंज कैरेक्टर करे न। रूबी खे इलाही मतिलबु रोइण हुन ते सूट बि कंदो आहे। रोइण जी एक्टिंग तमामु, तव्हां हुनखे चवंदो न ईअं खिलंदे खिलंदे मूंखे रोई ॾेखारो, तव्हांजे साम्हूं रोई ॾींदी। ऐं मुंहिंजे लाइ रोइण ॾुखियो आहे। मां वीडियो टिकटॉक में त ईअं रोई ॾींदी आहियां, हुनमें थोरो टाइम वठंदी आहियां, पर हूअं मां कॉमेडी ऐं नेगेटिव एक्टिंग सुठी कंदी आहियां, जेके मां इलाही कैरेक्टर उहे कया बि आहिनि। हाणे मां वरी थोरो रोइण जी तरफ़ आई आहियां। मतलब ॾाढी सीरियस एक्टिंग आहे। अगरि तव्हां ॿुधायो था त हुनखे वेठे वेठे रोइण थो अची वञे। हो मतिलबु खिलंदे रोए थी हुनखे पाण खे बि रोइण पसंदि आहे, त मां हुनखे इहा नसीहत थी कयां त हाणे रोइण धोइण थोरो छॾे ॾियो, थोरो चेंज कैरेक्टर। पर चून उहे बि खणाए वठो। खणाए वठो। तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं थो लॻे इहे सवालनि जा जवाब ॿुधी करे? मतलब तव्हां ॾिसो, तव्हां टिकटॉक ठाही त तव्हां जिन्हनि जा बि नाला हुया त कंहिंखे न ॿुधायो, ख़बर ई कंहिंजी न आहे मूंखे। हा, उहो ई त मां तव्हांखे चवां थी। मूंखे ख़बर आहे न, वरी कंहिंखे मां पर्सनली सुञाणी। उहो ई त मां तव्हांखे चवां थी त तव्हां मतिलबु शोबिज़ जा आहियो, तव्हां हिकिड़ी फैमिली मां आया हो त शोबिज़ तव्हां ॿुधायो तव्हांजी फ्रेंड आहे, वरी कोई तव्हांजा कुलीग हुया त तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। रूबी बि मुंहिंजी फ्रेंड आहे, ऐं जेके बि ओवरऑल जंहिंजा बि नाला हुया, राजा मेमन बि, अली रज़ा कटपर मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त आहे, ऐं मज़हर मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त आहे। मां त फरीद कटपर खे सुञाणां थी मुंहिंजे शो जा। अली रज़ा कटपर इलाही सीनियर आर्टिस्ट आहे, तव्हां अलाए छो नथा सुञाणो हुनखे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांखे कीअं पियो फील थिए, मतिलबु मां उन्हनि जे बारे में ॿुधायां पई त छो त तव्हां त टिकटॉकर आहियो, तव्हांखे त उन्हनि जे लाइ न आहे ख़बर। न मतिलबु तव्हां चओ था त मूंखे बावली चवंदा आहिनि, मां सच ॻाल्हाईंदी आहियां त मां सम्झां थी तव्हां हुन लाइ जीअं चओ था उहे शायदि उहे हूंदा। हा, न असांजी ओवरऑल जेका बि टीम आहे, या जॾहिं बि भले असां 2 सालनि खां पोइ मिलूं, ईअं थींदो आहे न कुझु हेॾे
सॼी सिंध में ई आहियूं असां, पर कुझु जीअं के ॿिए सिटीज़ में हूंदा आहिनि त पोइ असां उन्हनि सां इलाही टाइम खां पोइ मिलंदा आहियूं। मतिलबु पर असां थोरे टाइम माना इलाही लॉन्ग टाइम खां पोइ बि मिलूं न Gap त खां पोइ, फील न आहे थींदो त असां लॉन्ग टाइम खां पोइ मिलूं। मतलब तव्हांखे ईअं लॻंदो आहे त मतलब शोबिस में सिंधी मीडिया में तव्हां सां कोई अहिड़ो दोस्त जेको तव्हां सां सड़ंदो हुजे? छो त छोकिरी में हिकिड़ो फैक्टर हूंदो आहे, नेचर हूंदी आहे जेलसी फैक्टर। ईअं त तव्हां सां बि टिकटॉक ते सड़दा हूंदा? तव्हांजो दोस्त ई सड़दो हूंदो? न बिल्कुलु सड़दा हूंदा ॾिसो न इहो फैक्ट जाते काथे हूंदो आहे, लेकिन मां तव्हां खां पुछां थी त तव्हां बि इहो फेस करे रहिया आहियो या न? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। मां बस हिकिड़ी ॿुधाईंदो, तव्हां बि मूंखे जेको मां हिकिड़ी हिन जे जवाब में त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदमि। उहा ॻाल्हि इहा आहे त कोई बि तव्हां खां सड़े या मूंखे ख़बर हूंदी आहे पर मां उन्हनि खे फील कराए वेंदी आहियां। अच्छा, हा, मां मतिलबु छेड़े कान मुंहिंजी नेचर अहिड़ी आहे त मां इग्नोर कंदी आहियां। न मां इग्नोर पहिरां कंदी हुयमि, पर हाणे मां उन्हनि खे इहो न चवंदी आहियां त तव्हां मूंखां सड़ो छो था, छो त हो मतिलबु अंदरूनी को गेम खेॾंदा आहिनि या कुझु मूंखे ख़बर पवंदी आहे, पोइ मां उन्हनि सां फेस कंदी आहियां। हुननि खे हाणे ॾिसो न सड़ण वारे खे माण्हू इहो नथो चई सघे तूं मूंसां छो थो सड़े या तूं मूंसां छो थी सड़े, पर माण्हू हुनखे असां मतिलबु कम जे मामले में मां चवंदी आहियां त पोइ तव्हां पंहिंजो कमु कयो, पंहिंजो न जेके इहो सिर्फ़ु असांजी मीडिया में न या टिकटॉक ते न, हर फील्ड में आहे। कोई तव्हां खां इंसानी फितरत जुड़ियल आहे न। हा, ऐं फीमेल्स में असांजी सिंधी मीडिया में सिर्फ़ु फीमेल्स न, मेल्स बि फीमेल्स खां सड़ंदा। हा, इट्स ट्रू। अॻे ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई तव्हांखे न आहे ख़बर? न इहो कीअं वरी? इहो बसि ईअं ई आहे, इहो कम ते डिपेंड कंदो आहे न। केरु हींअर मतिलबु जेकर वधीक सुठो कमु करे थो जीअं त उनखे मां उन खां पुछी वठां बोर त नथी थिए? आपको समझ आ रही है हमारी बातें? सिंधी तो आपको आती है समझ रही है, बोलना मुश्किल होता है। फीमेल्स जो है ना जलती है अगर आपसे कोई आप क्या करते हो, वो आपसे जलती तो नहीं है, तो वो कह रही है कि लड़कियां तो छोड़ो लड़के भी जलते हैं। हाँ ऐसा है ऐसा आपसे जो जलते हैं तव्हां खां जेके सड़ंदा आहिनि तव्हां छा कंदा? हाणे अपने ही दोस्त है बहुत जल्दी। वो मैंने इनको बोल दिया, आपको समझ नहीं आया ना, तभी मैंने इनको बोल दिया कि वो आपसे भी जलती है, आपसे भी कोई ना कोई जलता। सो आप क्या करते हो? मां नजरअंदाज कर दी है, मुझे दिल अलाए छोड़ो आहे न हाणे तव्हां हींअर त स्टार्ट आहे न, त तव्हां हींअर अच्छे दोस्त हैं तो वो साथ रखते हैं हमेशा। बिल्कुल, और वो चाहते हैं नियत साफ़ हो। तव्हां पंहिंजी नियत साफ़ रखो, अगले जी नियत छा आहे उहा उन सां गॾु आहे। हा, तुसीं अपनी करो दियो जाने, इहो सही चवंदा आहिनि। पर मां तव्हांखे हिकिड़ी याद थी ॿुधायां शइ त हींअर तव्हांजो स्टार्ट आहे टिकटॉक ते, ठीकु आहे? फॉर एग्जाम्पल हींअर तव्हांजो स्टार्ट आहे, हींअर तव्हां उन्हनि खे नज़रअंदाज कयो था, पर नेट बम ब्लास्ट थींदो आहे, ख़बर अथव? हो चवंदा आहिनि न मतिलब जमा थी हिकु चक्कर ब्लास्ट थींदो आहे, वरी वो ब्लास्ट जेको चवंदा आहिनि त भरजी हारजंदी आहे। हाँ बिल्कुल। तो हमीदा आप बताएं, आपको हमारे शो में कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। और अच्छा का मेकअप करके आपको कैसा लगता है? अच्छा का तो मैं हर थोड़े दिन बाद हर वीक मतलब क्योंकि मैंने टिकटॉक जो देखी है ना, मैं चाहती हूँ कि अक्सा बताए कि मेरा हेज है वो मेकअप का, तो आप बताओ। नहीं बिल्कुल, हमीदा कहती है मुझे तुम्हारे फेस पे मेकअप करना बहुत अच्छा लगता है, इसलिए मुझे पतले होते मोटा, फिर मोटे होके पतला होता है। आपका फेस का जो आपके फेस का एक्सपीरियंस बहुत ज्यादा है हमीदा को, लेकिन आपका मेकअप मैंने भी देखा है, आपके ब्राइडल लुक्स, हेयर स्टाइल। कॉल है शायद, कॉल अचे पे असां सां हिकिड़ी कॉल आहे जी, हर शइ हिकिड़ी आहे फिलहाल। वठो कॉल वठो जी। अस्सलाम वालेकुम, असां सां केरु था ॻाल्हायो? वालेकुम सलाम, निर्मल थी ॻाल्हायां लाडकानी खां। जी, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? हा, अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो शो? इलाही सुठो, माशाअल्लाह, मुबारक हुजे, तव्हांजो न्यू शो ओपनिंग थी वियो। थैंक यू। पोइ तव्हां कंहिंसां ॻाल्हाइण चाहींदव, हमीदा सां, अनीता सां? तव्हां सां, उन्हनि सां बि। बिल्कुलु बिल्कुलु ॻाल्हायो, हुकुम कयो। हेलो, जी जी, आवाज़ अचे पई? हा हाणे अचे पियो। जी जी, हुकुम कयो, छा ॻाल्हाइण चाहींदव? अनीता बि इलाही सुठी आहे माशाअल्लाह, असां हुनजा मां सॉन्ग्स ॿुधंदी आहियां, हुनजा ड्रामा ॾिसंदी आहियां, टिकटॉक ते ॾिसंदी आहियां, तव्हांखे ॾिसंदी आहियां। थैंक यू सो मच, वरी महिरबानी। तव्हां कुझु अनीता का सवाल करणु चाहींदव? आवाज़ अचे पई तव्हांखे? कॉल डिस्कनेक्ट थी वई, कॉल ड्रॉप थी वई। वरी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई ऐं ईअं ई कॉल कंदा रहिजो, प्रोग्राम में शामिल थींदा रहिजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ऐं कॉल्स जे थ्रू प्रोग्राम में शामिल थी सघो था। सही आहे? सही ॻाल्हायूं? हा बिल्कुलु। तव्हां त सीनियर आहियो, तव्हां इवन मां तव्हां खां सिखंदमि हाणे। न तव्हां सिखंदो न, तव्हां भले सिखो, ऐं मां बि पंहिंजे सीनियर्स खां सिखी आहियां। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, कोई बि पंहिंजी माउ जे पेटां जेको आहे न सिखी न ईंदो आहे। जीअं तव्हांजी अम्मी सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई
तव्हांजी अम्मी मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्त आहे। हाँ बिल्कुल। अम्मी अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम त तव्हां डेफिनेटली ॾिसंदव, असांजो पहिरियों प्रोग्राम आहे ऐं सज़ा मां तव्हांखे ॿुधाईंदमि त कहिड़ी मिली हुई अॼु मूंखे हिते। तव्हां मूंखे व्हाट्सएप ते ॿुधाए छॾिजो। हा मां व्हाट्सएप ते ॿुधाईंदमि। मां ॾिसंदी आहियां तव्हां मूंखां वधीक मम्मा सां ॻाल्हाईंदा, मम्मा तव्हांजी दोस्त आहे। हा बिल्कुलु, छो त तव्हांजी अम्मियूं त सभिनि जूं मदर्स मां बिल्कुल हूंदियूं आहिनि ऐं ॻाल्हि ॿोल मुंहिंजी जॾहिं मां इवेंट कयां पई तॾहिं स्टार्ट थी हुई, पर हाणे बि ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। तव्हांजी अम्मी चए पई बाबा अक्सा त 15 सेकेंडनि वारी आहे, मां चयो न 60 सेकेंडनि जी बि टिकटॉक ठहंदी आहे। मां तव्हांजी फैन आहियां, तव्हां मूंखे इलाही वणंदा, पर तव्हांजी अम्मी जो वे ऑफ टॉकिंग ॾाढो सुठो हुयो ऐं जीअं वॾा ॻाल्हाईंदा। हाँ बहुत नेचर की अच्छी हैं, ॾाढी बहुत सुठी केयरिंग है। मैं आप सबको एक सीन बताऊं जो हुआ था हमीदा और मेरे साथ। मैं हमीदा के पास पार्लर पे गई थी और वहाँ पे ना एक लड़की बैठी, छोकरी बैठी, मां सिंधी में ॿुधायां न त हमीदा मां चवां पई त हमीदा बि सम्झे, लेकिन मांखे सिंधी में समझी वई हूंदी समझी वेंदी, छो त सीन नहीं, आप सीन सुनेगी तो आपको समझ आ जाएगा। त इन जो मां पार्लर में वयमि त मां त डायरेक्ट इन जे रूम में वेंदी आहियां त हिन सां मां उते वेठी हुयमि त थोड़ी देर खां पोइ हिकु छोकिरी आई, चवे पई मैम आप मेरे कैसे बाल बनाएंगे, मतलब पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाए पई। लेकिन उन्हनि जेॾी महिल मूंखे ॾिठो त मूंखे चई पई ओ अक्सा तव्हां वेठा आहियो, मां तव्हांजी फैन आहियां, मां सखर मां आई आहियां, मां तव्हांजा टिकटॉक ॾिसी करे हमीदा वटि आई आहियां। त हमीदा वटि जेके माण्हू ईंदा आहिनि त मुंहिंजा फैंस ईंदा आहिनि। बिल्कुल। तो हमीदा आप कुछ बताएं ना अपने मेकअप के बारे में। मैं चाहती हूँ तुम बताओ, ज्यादा अच्छा बताओगी। चलो मैं मां थी ॿुधाए छॾियां हुन खे मुझे पता है ना मेरा पेज जो है वो टिकटॉक से ही नहीं, जेको हाणे मुंहिंजो मेकअप थियल आहे उहो बि हमीदा जो थियल आहे, ऐं जेको मुंहिंजो ई ट्रांसमिशन वारो मेकअप हुयो उहो बि हमीदा ई कयो हुयो। मतलब ॾाढी महिनत कंदी आहे मुंहिंजे मथां, मूंखे ख़ूबसूरत करण में हिन जो वॾो हथ हूंदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त चवंदा आहिनि तूं त लकी आहे, तो वटि मेकअप आर्टिस्ट दोस्त आहे। त बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु लकी आहियां। हे मेकअप आर्टिस्ट सां गॾु गॾु मुंहिंजी तमामु पुरानी और बेहतरीन दोस्त भी है। तो हमीदा आप बताएं ना अपने मेकअप के बारे में, सैलून के बारे में। आप तकरीबन कितने टाइम से काम कर रही हैं ये भी बताएं। मुझे तकरीबन 15-16 साल हो गए इस फील्ड में, आपको पता है। जी जी बिल्कुल। और ये कि मेरा शौक है मेकअप, एक पैशन है। ये मतलब पैशन है, इन जो पैशन है, एक शौक है कि और इन जो मतलब कोई नशे में कोई उस्ताद भी ना है। काफी सिंधी जो है क्लाइंट स्टूडेंट्स हैं, आपको पता है कि स्टूडेंट्स है गोट की पता नहीं सखर यहाँ से आते हैं, क्लासे लेते हैं। और आपको किसी ने सिखाया भी नहीं और ये आपको खुद आता है, गॉड गिफ्टेड है। बिल्कुल गिफ्टेड था, अब आगे से। लेकिन मैंने देखा था आप स्पेन गई ट्रेंड, हाँ वहाँ पे आपको सर्टिफिकेट भी मिला था। मैंने इंटरनेशनल लोरिन वाला मोकले नहीं इंटरनेशनल भी। हाँ वो मैंने देखा था आपका, और आपको सर्टिफिकेट भी मिला था। पाकिस्तान या सिंध की हद तक महदूद ना है, ये मैडम ब्राइडल लुक भी देखा है। ज्यादातर सिंधी जो हैं वो सारे टिकटॉक से ही आते हैं मेरे पास, कि उनको मेरा मेकअप बहुत पसंद है। कोई सखर से, कोई हैदराबाद से कॉल करते हैं, अपॉइंटमेंट से आते हैं, बहुत अच्छा लगता है क्योंकि ज्यादातर फ्रेंड्स भी मेरे सिंधी हैं। और आज आप खुद भी सिंधी चैनल पे आई हैं और सिंधी वेयरिंग करके आई हैं। बिल्कुल, आप सिंध में रहती हैं। अच्छा लग रहा है कि मैं अक्सा के साथ ही आई हूँ यहाँ पर। नहीं, आप सिंध में रहती हैं, आप भी सिंधी हैं, जैसे हम पाकिस्तान में रहते हैं पाकिस्तानी हैं, इस तरीके से हम सिंधी भी हैं। तो हाणे वक्त थियो आहे त असां हिकिड़ो सॉन्ग ॿुधंदासीं। उम्मीद आहे तव्हां सॉन्ग खे एंजॉय कंदव, असांजो शो बि तव्हांखे वणंदो हूंदो। वेलकम बैक। उम्मीद कयूं था त तव्हां सॉन्ग एंजॉय कयो हूंदा, ऐं मूंखे बि शो में ॾाढो मज़ो अची रहियो आहे, छो त शो में गेस्ट सां गॾु गॾु मुंहिंजा दोस्त मौजूदु आहिनि, ऐं उहे मुंहिंजा तमामु बहितरीन दोस्त आहिनि। त इन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, ऐं तव्हांजे अगरि लाइव कॉल जे ज़रिए कोई सुवाल पुछणो हुजे इन्हनि खां त तव्हां पुछी था सघो। अगरि तव्हांखे मूं सां ॻाल्हाइणो हुजे त तव्हां लाइव कॉल करे मूं सां ॻाल्हाए सघो था। तो हमीदा, आप ये मुझे बताएं कि आपका टिकटॉक पे यूज़र नेम क्या है? मेरा टिकटॉक पे यूज़र नेम हमीदास ब्यूटी सैलून के नाम से ही है। और टिकटॉक पे आपकी अमूमन ज्यादातर वीडियोस तो आपकी होती हैं, लेकिन उसमें उससे भी ज्यादा आप अपने काम को प्रमोट कर रही होती हैं। ज्यादातर मैं काम को प्रमोट कर रही होती हूँ। और अपनी तो बिल्कुल एक सैलून है, एक प्रॉपर जैसा सैलून होता है। तो उस सैलून में जैसे तो बहुत सारे काम होते हैं, आपको सबसे ज्यादा काम करना क्या पसंद है? मैं ज्यादातर मेकअप करती हूँ, और आप लोग को भी पता है मेकअप मेरा एक शौक है। और बहुत अच्छा मजा आता है मुझे मेकअप करते हुए, शौक है। और मैंने आपके देखे ब्राइडल लुक्स भी, और उसके अलावा आपकी भी शायद कॉल आई हुई थी। हाँ, मैसेज मैंने आपको किया था। बहुत अच्छा मेकअप करती हैं आप, और मेहनत से करती हैं, और मतलब
नक्श जो होते हैं ना वो क्लियरली चेंज करने की चेंज कोशिश। हो। हाँ, क्योंकि उमूमन आप जब मेकअप करते हो तो आप एक जैसे ही लगते हो, तो बंदे को एक जैसा नहीं लगना चाहिए। नहीं हाँ, मैं जब भी अमिता के पास जाती हूँ तो कुछ डिफरेंट लुक कर आती हूँ। आज आप लिपस्टिक डिफरेंट करके आएगी। हाँ, बेसिकली हम दोनों ने एक जैसे लगाया। हाँ, तो आज हमने कहा कि इसने मुझे कहा ब्राइट लगाओ, तो मैंने कहा चलो तुम भी फिर अच्छा, यही इसने जब लगाओगी। लगाई तो मुझे कहती तुम्हें भी लगानी पड़ेगी। मैंने ठीक है लगा लो। हाँ नहीं, तो मेकअप तो मेरा शौक है और मैं बहुत शौक से करती हूँ, और मुझे ये होता है कि मेकअप ऐसी चीज़ है जो आपको करने में मज़ा आता है, तो आप इंजॉय करके उस मेकअप को कर रहे होते हो। क्योंकि आपको ये पता होता है हाँ। कि जब ये मैं मेकअप कंप्लीट कर लूंगी तो उसके बाद जो लुक आएगा वो बहुत प्यारा आएगा। नहीं तो आप जब टिकटॉक बनाती हैं तो और मैं टिकटॉक पे डालती हूँ डेली, हमेशा डेली ऐसा ये होता है जब कि आप टिकटॉक पे वीडियोस बनाती हैं तो आपको मेकअप हुआ होता है या कभी बगैर मेकअप के ही बनाती हैं? मैं बिफोर भी सम टाइम बनाती हूँ, सम टाइम डायरेक्ट भी बना लेती हूँ अपनी हाँ, बिफोर भी कभी बना लेती हूँ अपनी, और सम टाइम मेकअप के साथ बनाती हूँ। ज़्यादातर तो मेकअप के साथ अच्छा लग रहा था, फील हो रहा था कि बहुत अच्छी लग रही हूँ। बगैर मेकअप के तो ऐसे इंसान होता है कि पता नहीं कि अब एकदम से क्या होगा अनीता रिएक्शन। तव्हां ॿुधायो त तव्हांखे अगरि कोई तव्हांजी फ्रेंड आहे या कोई बि माण्हू आहे त तव्हांखे मेकअप सां वणंदो आहे या नेचुरल? मूंखे नेचुरल वणंदो आहे। मां पाण बि तव्हां मुंहिंजी टिकटॉक ते करे ॾिठियूं हुयूं विदाउट मेकअप इलाही। न मां बि हमीदा ॾे वेंदी आहियां त मेकअप हूंदा हाँ, हुजे न त मां बि हा मां बि न, पर तव्हां त मतिलबु ॾिसो न टिकटॉक ठाहियो था या असां जो उमूमन मतलब माण्हुनि खे लॻंदो आहे अगरि मां टिकटॉक ठाहियां थी त मां ईअं एॾो तयारी कंदी हूंदमि, इवन अलाए छा मां छा कंदी हुयमि, लेकिन इहे बिल्कुल बि न आहे। मां Suddenly ठाहींदा आहियो। वेठी हूंदी आहियां, गाना ॿुधंदी आहियां, उथंदी आहियां, चादर खणंदी आहियां या वार ठाहींदी आहियां, रओ पाईंदी आहियां, टिकटॉक ठाहे बसि रखी छॾंदी आहियां। इवन मां त मुंहुं बि न धोईंदी आहियां। मम्मा चवंदी आहे कि ख़बर पवे तुंहिंजे फ्रेंड्स खे त तूं मुंहुं बि न धोईंदी आहे। अब तो फिर भी अक्सर तैयार हो जाती है सम टाइम। बिल्कुल। पहले तो ये बिल्कुल लेकिन ऐसी मेरा रैंडमली बना रही होती थी टिकटॉक। मैं भी ऐसे ही बनाती हूँ, और वैसे मतलब हम लोग जैसे बहुत ज्यादा मेकअप करते हैं क्योंकि शोबिज ज़ाहिर फीलिंग मेकअप हमारा आना ऐसा है अगर ना। असां खैर चलाई भी थी लेकिन मां चवंदी आहियां अगरि हार सिंगार औरत लाइ ठहियो आहे त औरत करणु घुरिजे। बिल्कुल। पर मां घटि ठाहींदी आहियां। वंस इन अ ब्लू मून वीडियो ठाहींदी आहियां टिकटॉक ते विझंदी आहियां त कमेंट्स में छा ईंदो आहे त आप नेचुरल ब्यूटी अच्छी थी, आपने ये मेकअप क्यों किया? यार अगर कॾहिं कॾहिं दिलि चवे थी मेकअप कयो आहे त हिन में कहिड़ी बुराई आहे? बल्कि मां इलाही वीडियोस विदाउट मेकअप ठाहियूं आहिनि। हिकिड़ी मां हाणे रिसेंटली विधी हुन में कमेंट आयो त कभी मेकअप के बगैर भी बना लिया करे। मां उनखे चयुमि ख़ुदा जा बंदा तूं मुंहिंजी प्रोफाइल त चेक कर वञी करे, छो त मां हाणे रूटीन जे हिसाब सां हाणे बि मां वेंदमि त मां टिकटॉक ठाही त ठाही, न त मां मेकअप में न आहियां ठाहींदी। मां बि ईअं ई दुपट्टो ऐं हिकिड़ी चादर में कारी ब्लैक चादर पातल आहे त हुन में ई स्टार्ट थी वेंदी। अच्छा मां त पाण टिकटॉक ठाहींदी आहियां त इलाही रीटेक्स वठंदी आहियां। मुंहिंजा इवन दोस्त अगरि शो में ईंदा त इहा ॻाल्हि उहे पाण पंहिंजे वाता अञा सुठी तरीक़े सां वज़ाहत करे न ॿुधाईंदा। उहो मां बि वज़ाहत कंदमि, छो त तव्हां हींअर जेका टिकटॉक ठाही 4 दफ़ा ठाही हुई। अञा बि उहा कोन ठही आहे, अञा पोइ ठाहींदमि ब्रेक में। या अल्लाह। त तव्हां कीअं वीडियो ठाहींदा आहियो, वन टेक में या रीटेक्स में? मां वन टेक में ठाहींदी आहियां। ज़बरदस्त। ऐं सम टाइम ईअं बि थींदो आहे त लिपसिंग जॾहिं आउट हूंदी आहे न, मां उहा बि अपलोड करे छॾींदी आहियां, पोइ मेंशन करे छॾींदी आहियां लिपसिंग आउट आहे। लिपसिंग आउट आहे। पर मूंखे हर माना हिकिड़ी वीडियो डी फोकस हुजे त मां चवंदी आहियां त वराए ठाहियां, बाक़ी घणो करे मां वन टेक में ही ठाहींदी। सही, आप बताएं। मैं तो लिपसिंग इतना करती नहीं हूँ, बस मैं वैसी वीडियोस बना लेती हूँ और मुझे अच्छा लगता है। मैं नहीं, जब मैं आपके पास आती हूँ बोलती हूँ अमिता ये सही नहीं है। हाँ, अक्सर हटा देती मेरी वीडियो तो वो काट मुझे देती हूँ। आइडिया हो गया था और जब ये इसमें सीखती है, मैं और इससे मैं कभी अच्छी नहीं थी। और ऐसा आपको पता है जब होता है जब आप अच्छी ये वीडियो बहुत आप करती अच्छी है। वीडियो डिलीट कर देते हो, और जो बुरी नहीं, वीडियो जिसमें अक्सर को ये लगता है मैं अच्छी नहीं लग रही तो इसको डिलीट हो जाना और मैं जिसमें अच्छी लग रही हूँ वो अपलोड हो जानी चाहिए। और जिसमें मैं बुरी लग रही हूँ तो वो कह रही हूँ ये अपलोड हो जाए। आई टिकटॉक ते त इलाही मतलब मां ॾिसंदी आहियां जेके भी कॉन्शियस तो नहीं लड़कियां यार, उमूमन मतलब होती अगर हैं। मैं देखती हूँ कि अगर मैंने ये वीडियो बनाई या वीडियो में आकर ठाई आहे त इहा वीडियो वायरल मुंहिंजी थींदी त कीअं थींदी, त मां इहो सोचींदी आहियां। रीज़न हाँ, मां इहो सोचींदी सोचींदी अगर मां चवंदी आहियां अगर हिन में इहा ग़लती आहे, हिनजी वजह सां अगर मुंहिंजा लाइक्स घटि थियनि त इहो बि त हिकिड़ो हूंदो आहे न। इहो तव्हांखे वाकई हूंदो, छो त तव्हां फेमस टिकटॉकर आहियो। मां इलाही टिकटॉक्स ॾिसंदी आहियां बिना के मक़सद वारियूं ऐं बिना के मतलब वारियूं, ऐं हुननि जा लाइक्स ॾिसंदी आहियां। मां चवंदी आहियां यार हे छा आहे। मतलब मां इहो ॾिसंदी आहियां त तव्हां ब्रेक में हिकिड़ो क्वेश्चन कयो मूंखां, यादि अथव न? कहिड़ो? डिटेक्ट थी वियो टिकटॉक वांगुरु। तव्हां चओ त तव्हांजी नापसंदीदा पंहिंजी टिकटॉक। वाह, तव्हां जहिड़ी का नापसंदीदा टिकटॉक जेका वायरल थी वई हुजे ऐं तव्हांखे उहा पसंदि न हुजे। उहा ईअं थियो हुयो त मूंसां घर में छोकिरो कमु कंदो हुयो,
उन मूंखे चयो त मां तव्हांजी टिकटॉक ठाहियां, त मां अर्ली मॉर्निंग इहो थियो, मां फेस बि तव्हां वारी ॻाल्हि त वॉश न कयो। हिकिड़ो ॾींहुं पहिरियां मुंहिंजी शूट हुई, त उहो जीअं हिन जा वार आउटसाइड न हेयर स्टाइल, मेकअप त मां रिमूव करे सुम्हंदी आहियां, हेयर स्टाइल मुंहिंजो ईअं आउटसाइड रोल थियल हुयो, मां वरी हुनखे ई करे न पोनी करे छॾी मथे, मां उहो करे पोनी करे, हुन मूंखे चयो ठाहियो वीडियो ठाहियो, मां चयो मुंहिंजो मूड न आहे, हुन चयो न ठाहे था छॾियो, माना बेतुकी ऐं कोई मूड न मुंहिंजो, पर मां उहा मुलारका जेको हलियो ट्रेंड मुलारका, त हुनजी लिपस्टिक आउट हुई, पर उहा 6 lakhs ते वई मुंहिंजी वीडियो, ऐं हिकिड़े अदर चैनल वारनि हलाई बि हुई उहा मुंहिंजी वीडियो, मूंखे किथां ख़बर पई त उहा हली हुई वीडियो, उहे चैनल वारा हलाईंदा आहिनि वीडियोस। त मुंहिंजी मतिलबु उहो ई मां तव्हांखे उहा ॿुधायां वीडियो तव्हां मूंखे लाज़मी ब्रेक में ॾेखारिजो। हा मूंखे ॾिठल हूंदी, लेकिन ॾिसंदमि त पोइ रिमाइंड थी थो यार इहा वीडियो। उहा इलाही पोइते वञिणो पवंदो, ऐं असां जिते वेठा आहियूं न व्यूअर्स, तव्हांखे हिकिड़ी ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां, त हिते सिग्नल जेके आहिनि थोरा घटि ईंदा आहिनि, पर मां तव्हांखे न त स्क्रीनशॉट व्हाट्सएप कंदमि। हा ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजी बि टिकटॉक ते आईडी आहे, ग़लती सां मूंखे बि फॉलो कयो, छो मां बि टिकटॉक जे शो में आई आहियां, हींअर मां अदाकार न आहियां। हलो ठीकु आहे, बसि हाणे असां तव्हांखे सरप्राइज़ ॾींदासीं, अनीता जो हिकिड़ो पैकेज असां सां गॾु आहे, असां व्यूअर्स खे उहो ॾेखारणु चाहींदासीं, त प्लीज़ असांजो उहो पैकेज हलायो वञे। जो ॾिसंदो दुनिया में उहो न रही सघंदो, न कख सहंदुसि तोता सदके थींदुसि तोखे दी मुझे सजण खे जो मुझू ॾही मयारू ॾाढी सिक लॻी वञे मुंहुं ॾेखारे मता मोह तुम्हारे, वञे मुंहुं ॾेखारे मता मोह तुम्हारे, मुझे दर्द उहे माण्हू हलाए काॾे हलिया कुर्ब ॾींदा हा जेके सॾे, उहे माण्हू हलाए काॾे हलिया नज़र ॾिसी अंदाज़ पिरी जा साड़ सड़िया सड़ंदा आहिनि, नज़र ॾिसी अंदाज़ पिरी जा साड़ सड़िया सड़ंदा आहिनि, सोनियूं चूड़ियूं सोना कंगण ॾाढा ठहंदा आहिनि मुंहिंजे। त तव्हां पैकेज ॾिठो हूंदो अनीता जो, त जीअं त असां सां गॾु मौजूदु आहिनि अनीता, ऐं अनीता हिकु सीनियर आर्टिस्ट, हिकु सीनियर मॉडल, ऐं हिकु ख़ूबसूरत चहिरो आहे, जेको हाणे टिकटॉकर बि असां सां थी वियो आहे, ऐं असांजी फैमिली में बि शामिल थी वियो आहे, टिकटॉकर्स जी फैमिली में। त हमीदा चवां थी, सॉरी अनीता, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त टिकटॉक जे हवाले सां मां तव्हांखां सवाल पुछंदमि, त तव्हां टिकटॉक कीअं स्टार्ट कयो, मतिलबु तव्हांखे कीअं ज़हन में आयो त यार मूंखे बि टिकटॉक ठाहिणु घुरिजे? मां जीअं त प्रोग्राम जे स्टार्ट में तव्हांखे ॿुधायो त मां डब स्मैश म्यूज़िकली ईअं ठाहींदी हुयमि, इहो असां ईअं ठाहींदा हुआसीं जीअं असांखे ड्रामे जे सेट ते आहियूं, त मज़हर मां ऐं मुंहिंजी FB ते हिकिड़ी पुराणी वीडियो डब स्मैश शेयर बि थियल आहे, त असां जॾहिं मुंहिंजो सीन न हूंदो हुयो या सोलोज़ थींदा आहिनि, अलॻि अलॻि सां शॉट थींदो आहे, उन में असां फ्री हूंदा हुआसीं न, पोइ मज़हर खे वधीक हूंदो यार काई डब स्मैश गॾु ठाहियूं था। हिते मां प्रोग्राम कंदी हुयमि कशिश ते म्यूज़िक बि, त उन में टिकटॉक न म्यूज़िकली मां ई मज़हर ठाहींदा हुआसीं, या नोमान खे चवंदी हुयमि मां अकेली वेठी आहियां, सॉन्ग्स ते ईअं परफॉर्मेंस कंदी हुयमि, ब्रेक थींदो हो त फन जे लाइ ईअं बसि ठाहींदा वेंदा हुआसीं। पर हाणे बि असांजो टिकटॉक ते वधीक फोकस कोन्हे, टिकटॉक जस्ट फॉर फन ठाहींदा जेके तव्हांजा फैन्स आहिनि उहे तव्हांखे अनफॉलो करे छॾनि? भले करे छॾनि, को प्रॉब्लम न आहे, पर मुंहिंजा फैन्स मूंखे न कंदा अनफॉलो, जेके तव्हांजा चवंदा आहिनि टिकटॉकर्स ते जेके तव्हांजा फैन्स आहिनि उन्हनि खे तव्हां ईअं चवंदो असांजो फोकस न आहे त उहे हर्ट थींदा आहिनि। फोकस जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां न, त मतिलबु फोकस बेसिकली जेको असांजो फोकस आहे न, उहो मतिलबु शोबिज़ जीअं मुंहिंजा ड्रामा टिकटॉकर आहिनि, मतिलबु तव्हांजा जेके फैन्स आहिनि हाणे, जेके तव्हांजा फैन्स आहिनि जेके तव्हांखे पसंदि कनि था न, तव्हां कुझु बि चओ तव्हांखे अनफॉलो न कंदा। हा बिल्कुलु, लेकिन मां कोशिशि इहो कंदी आहियां त मुंहिंजी बाक़ी मां बि पंहिंजे फैंस जी ॾिसो, फैंस आहिनि, चाहे वो टिकटॉक पे हुजनि, तव्हां कुछ भी आओ बिकॉज ऑफ योर फैंस, वो आपके फैंस चाहे वो आपको किसी ड्रामे से पसंद करते हो, किसी सॉन्ग से, या मेरे किसी भी अदा से, फैन उहो हूंदो आहे जंहिंखे तव्हांजी हिकिड़ी अदा बि क्लिक करे वेंदी आहे, पोइ उनजी रिस्पेक्ट करणु असांजो फर्ज़ आहे। बिल्कुलु, ऐं अल्हम्दुलिल्लाह मां रिस्पेक्ट कंदी बि आहियां। मुंहिंजा फैंस अहिड़ा हूंदा आहिनि, इलाही अहिड़ा प्लेस हूंदा आहिनि, मतिलबु मां जॾहिं वेंदी आहियां इंटीरियर साइड वेंदी आहियां मां रिकॉर्डिंग ते, त पंप वग़ैरह ते, या हिकिड़ी मां टिकटॉक रखी हुई, असां दोदरिया डिनर ते वियासीं, उते उतां जा जेके तव्हांजी फ्रेंड किरण हुई, न किरण न, अस्मा हुई,
उतां जा हीअं जेके जेके recent- हाणे न पुराणी त उतां जा जेके सर्वेंट्स हुआ उन्हनि सभिनीनि आया मूं ॾे त पिक्चर्स पिया कढाइण, वरी असां टिकटॉक मां उन्हनि सां ठाही ऐं सभु पिक्चर्स पिया कढाइण। त मूंखे हिकिड़े माण्हू टिकटॉक ते कमेंट कयो, फैंस तो देखो अपने, त मां हुनखे रिप्लाई कयो त इंसान आहिनि ऐं इंसानियत हुजणु घुरिजे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजा सर्वेंट्स मुंहिंजा फैंस आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी छो त हो जे तरीक़े सां मूंसां मिलिया ऐं मां हुननि सां मिलियमि, मां पंहिंजे हर क़िस्म जे फैन सां मिलंदी आहियां, चाहे उहो कुझु बि हुजे। यार फैन नंढो वॾो न हूंदो आहे, इहा इंसान हुनजी दिलि में जेका हूंदी आहे न शइ ऐं हुनजी दिलि मां जेका उहा दुआ निकिरंदी आहे त उहा तव्हांखे अलाह साईं जे साम्हूं न उहा इज़त अलाह साईं आहे। बिल्कुलु मां चवंदी आहियां त फैन नंढो वॾो न हूंदो आहे, इहा तव्हांजी सोच आहे जेका नंढी वॾी हूंदी आहे। पंहिंजी सोच खे वसी कयो, माण्हुनि खे नंढो वॾो सम्झणु छॾे ॾियो। जेके माण्हुनि खे नंढो चवंदा आहिनि उहे पाण असल में नंढी सोच जा मालिक हूंदा आहिनि, छो त हुननि जी सोच महदूद। बिल्कुलु इंसान जी पहचान उनजी सोच सां थींदी आहे ऐं ख़बर पवंदी आहे त कहिड़े तरीक़े मतलब फिर अमिताभ मेरा कब कर रही है मेकअप, आपको ये तो समझ ही नहीं आया होगा। नहीं, मुझे समझ सब कुछ आ रहा है, मैं बहुत सुकून से सुन रही हूँ। मैं बार बार वही कह रही हूँ कि मुझे बोलने में प्रॉब्लम होती है, समझ सब आ रही है बातें। और जब आप आए मैं आपका बिल्कुल मेकअप करूँगी, शूट करवाएंगे हम दोनों साथ। हाँ शूट करा लिए। त असांजो कशिश चैनल जो बि हाणे ऑफिशियल पेज टिकटॉक पे अची वियो आहे, त प्लीज़ उन में असांजे प्रोग्राम जी लाइक करें, फॉलो करें प्लीज़। ॿिए प्रोग्राम जी जेके कशिश चैनल ते हले रहिया आहिनि उन्हनि सभिनी जी क्लिप्स हूंदियूं, वीडियोज़ हूंदियूं जेके तव्हांखे शायदि बिहाइंड द सीन कुझु वीडियोज़ हूंदियूं जेके तव्हांखे मज़ो ॾींदियूं। त प्लीज़ इन वजह सां तव्हां उहो जेकॾहिं तव्हां एपिसोड मिस बि करे था वञो त यूट्यूब ते उन ते अपलोड हूंदियूं त तव्हां ॾिसी सघो था। सम टाइम इंसान चाहींदो आहे, लाइट हली वेंदी आहे, को ॿियो इशू थींदो आहे, असां मिस करे वेंदा आहियूं एपिसोड, त तव्हां उहो बि ॾिसी सघो था। हा, त प्लीज़ असांजे टिकटॉक ते जेको असांजो कशिश चैनल जो पेज आहे उन ते फॉलो कयो, असांखे शेयर कयो ऐं उन जी वीडियोज़ खे लाइक बि कयो त जीअं असांजा फॉलोवर्स वधनि, अञा वधीक असांजो फॉलोवर्स। हा, तव्हां ॿुधायो त अगरि तव्हांजा फैंस, मूंखे नथो लॻे त तव्हांजा घटि थींदा हूंदा, वधंदा ई हूंदा। अगरि तव्हांखे ईअं फील थींदो आहे त यार जेके बैड कमेंट्स अचनि था उन ते मूंखे रिएक्ट करणु घुरिजे या उन्हनि खे इग्नोर करणु घुरिजे, मां इग्नोर कंदी आहियां। इग्नोर कंदी आहियां छो त मतिलबु टिकटॉक जे हिसाब सां त ठीकु आहे, उहे माण्हू मतिलबु मूंखे कंदा आहिनि कमेंट, पर असां इन्हनि कमेंट्स खे न ऑलरेडी फेस करे चुका आहियूं। हा, छो त KTN जो जेको असांजो KTN एंटरटेनमेंट जो पेज आहे उन ते मुंहिंजा सॉन्ग्स अपलोड थियल आहिनि या मुंहिंजा ड्रामास जेके बि हलंदा आहिनि त उहे उन ते बि अपलोड थी वेंदा आहिनि। उन ते जेके कमेंट्स आयल आहिनि या हाणे बि कंदा आहिनि माण्हू, त पोइ उन्हनि खे रिएक्शन न ॾेखारिजे। इहे जेकॾहिं मां उन्हनि खे रिएक्ट ॾेखारींदमि न त इहा उन्हनि जी कामयाबी आहे। ऐं ग़लति माण्हू खे तव्हां जेको आहे न सपोर्ट बि हूंदा आहिनि, उन्हनि खे लॻंदो आहे असांखे अगरि काई ग़लति ॻाल्हि कंदासीं मथां रिएक्ट मिली वञे ऐं उहे चाहींदा आहिनि त असांखे कुझु कहिड़े बि तरीक़े जो फैम मिली वञे, उहे फैम जे लाइ कंदा आहिनि असल में। मतिलबु एॾी सस्ती शोहरत उनजे कहिड़े कम जी। एॾा बैड कमेंट जेके मां ॾिसो न इहो चवंदी आहियां, हो बैड कमेंट करे मूंखे कुझु न चवंदा आहिनि या जेकर तव्हांखे बि कंदा त तव्हांजी तरबियत था ॾेखारनि, हो पंहिंजो पाण ॿुधाईंदा आहिनि त असल में मां छा आहियां। तव्हां बैड कमेंट न कंदा कयो। ॾिसो तव्हांजे बैड कमेंट जी वजह सां तव्हांजी तरबियत नज़र ईंदी आहे, तव्हांजो हिकिड़ी पर्सनैलिटी नज़र ईंदी आहे, तव्हांजी हिकिड़ी फैमिली बिलोंगिंग्स नज़र ईंदियूं आहिनि। त पंहिंजी प्लीज़ पंहिंजी न त पंहिंजी फैमिली जे बारे में सोचींदा कयो ऐं लिखण खां पहिरियां सोचींदा कयो त असां छा पिया लिखूं। तो मैं हमीदा आपसे सवाल करूँगी कि अगर आप लाइफ में मेकअप आर्टिस्ट या ऐसे माशाल्लाह ब्यूटी सैलून की ऑनर ना होती तो क्या होती, खुद को कहाँ देखती हैं कि आप क्या होती, डॉक्टर होती, कोई एक्टर होती या कुछ, क्या प्रोफेशन होता आपका? मुझे लगता है मैं हाउसवाइफ होती बस। अच्छा, आपको सिर्फ मेकअप का हो सकता यार, इतना कम लेवल नहीं हो सकता कॉन्फिडेंस का आपका। नहीं, बस होती, इतना मुझे पता है। नहीं, बेसिकली जो मेरा बचपन से जो शौक था ना वो मेकअप में ही था। आई थिंक मैं बहुत छोटी थी, आंटी का सैलून था तो मैं अब्बू के साथ जाती थी और मुझे खुद भी होता था कि मैं उनसे हेयर कट करवाती थी, तो मुझे बचपन से ही इस फील्ड का शौक था। मतलब आप ये कह रही हैं कि अगर मैं मेकअप आर्टिस्ट ना होती तो मैं हाउसवाइफ होती, मतलब आपको सिर्फ शौक ही मेकअप शौक ही मेकअप है। अच्छा, हे हद आहे ते ना जुनून जी हद ताईं के पैशनेट एडी आहे पंहिंजे आर्ट सां त इनके बस रुगो मेकअप हुजे त खाए भी मेकअप, बस हाणे भी मेकअप, खाती भी मेकअप हूं, करती भी मेकअप हूं, मतलब आपको जुनून की हद तक मेकअप में हूं बस। और इन सां ॻाल्हि भी काई कयो ही न, रुगो मेकअप जी कयो और कोई बात ही न करो। त हाणे असां कोशिश करे रहिया आहियूं व्यूअर्स खे असां पंहिंजो शो सुठो लॻे, त हाणे असां हिकिड़ो सॉन्ग प्ले कंदासीं, त प्लीज़ ट्रैक खे एंजॉय कयो।
कम बैक तव्हां सॉन्ग ज़रूरु इंजॉय कयो हूंदो छो त असां बि सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं वरी असां प्रोग्राम में बि इंजॉय करे रहिया आहियूं। त हाणे मां ॻाल्हाईंदमि पंहिंजी गेस्ट अनीता खां। त अनीता मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जा सवाल इहो मां नथी पुछां, इहो लिखियलु आहे। त सवाल इहो आहे त सिंधी टिकटॉकर्स में अव्हांखे कंहिंजी सभिनी खां वधीक वीडियोस वणंदियूं आहिनि? तव्हांखे टू बी वेरी ऑनेस्ट थी जवाबु ॾियणो आहे। न डोंट वरी, मां ॾींदमि टू बी वेरी ऑनेस्ट। फीमेल्स और मेल्स? सिंधी टिकटॉकर में ॿुधायो, ॿई ॿुधायो, ॿिन्हिनि मां को हिकिड़ो ॿुधाए छॾियो जेको ॿई- तव्हांखे ॿई, पसंदि हा, हूंदो ॿुधायां न। थी, हाणे उहो तव्हां ख़बर हूंदी तव्हांखे मेल्स में पसंदि आहिनि, फीमेल्स में पसंदि आहिनि। न, पहिरियां जॾहिं मां सिंधी टिकटॉकर्स में अक्सा किंजर आहे हिकिड़ी छोकिरी, उहा पसंदि आहे मूंखे। ऐं तव्हां प्लीज़ पंहिंजो वेट थोरो घटि कयो छो त मतिलबु स्टार्ट वारो जेके इहा मां चई ॾींदी आहियां, भले तव्हांखे बुरो लॻे बि त कोई मसइलो न ठीकु आहे न बिल्कुलु तव्हांजी टिकटॉक्स इलाही सुठियूं आहिनि, पर हाणे मां तव्हांखे चवंदमि त तव्हां न सेल्फी कैमरे न ठाहियो थोरी टिकटॉक्स, मतिलबु ईअं ठाहियो जीअं तव्हां पहिरियां ठाहींदा हुयो। घणो तव्हांजो पहिरियां इहो हूंदो न कॾहिं ॿाहिरि कॾहिं न, मुंहिंजी शुरू खां जेके वीडियोस आहिनि उहे अगरि तव्हां ॾिसो त न, हाणे तव्हांजूं घणियूं आहिनि हाणे बैक कैमरा में वधीक थी वियूं आहिनि। पहिरियों मुंहिंजे बिल्कुलु हाणे मां वटि त जेके फोर यू थींदियूं आहिनि उहे सेल्फी थींदियूं आहिनि, हूअं तव्हां आहियो। ऐं फीमेल्स में जेकर अचूं त मां फीमेल में न, सॉरी फीमेल्स में तव्हां आहियो, मेल्स जी ॻाल्हि थी कयां। नसीर आहिनि, नसीर बलोच भट्टी वारो जेको आहे, नसीर भट्टी वारा जेको, हा। जेकमाबाद जी साइड ते वीचारा इलाही ग़रीब आहिनि पर ॾाढी सुठी वीडियोस ठाहींदा आहिनि, बिल्कुलु टैलेंटेड आहिनि। हा टैलेंटेड आहिनि, असांजी सिंध में टैलेंट आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। टैलेंट जेके अमीर या के ग़रीब जी जागीर न आहे, टैलेंट त काथे बि थो अची न त सघे। उहो ई त ॿुधायां थी तव्हांखे त असांजी सिंध में टैलेंट आहे। मतिलबु मां टिकटॉक ॾिसंदी आहियां, टिकटॉक खां पोइ असांखे ख़बर पई आहे त एॾो टैलेंट आहे। हा, असांजा सिंधी एॾा टैलेंटेड आहिनि ऐं एतिरी महिनत कंदा आहिनि ऐं सिंधी कंहिं बि शोबे में कंहिं खां बि घटि कोन्हनि, कंहिं खां बि घटि। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु। जेकर तव्हां हॉस्पिटल्स में वञो तव्हांखे डॉक्टर्स मिलंदा, तव्हां कोर्ट में वञो तव्हांखे जज मिलंदा, तव्हांखे वकील मिलंदा ऐं असां प्राउड फील कंदा आहियूं। असां सिंधियुनि में हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे, तव्हां बि नोट कयो हूंदो, तव्हां काॾे वञो असांखे इहा ख़बर पवंदी आहे न त सिंधी आहे, असां हुन सां सिंधी में शुरू थी वेंदा आहिनि। पोइ थोरी देरि खां पोइ ख़बर पवंदी आहे और चवंदा आहिनि अदी तव्हां सिंधी आहे, मुंहिंजो बाबा बि सिंधी। तव्हांखे मां ॿुधायां त मां हाणे उर्दू मीडिया में कुझु मुंहिंजो कमु प्रोजेक्ट अची रहिया आहिनि, त उहे उन सॼो स्टाफ जेको आहे 80% सिंधी आहे। त उहे मूंखे चवंदा आहिनि जॾहिं असां सेट ते वञूं अलाह जो नालो त अक्सर असां सिंधी न ॻाल्हाईंदी कर। मां चयो मां छा कयां, मां तव्हांखे ॾिसंदी आहियां सुठी ॻाल्हि आहे सिंधी ॻाल्हाइण। अच्छा, उर्दू मीडिया में थोरो इहो फील कराईंदा आहिनि न, असल में छा आहे उते जेके ॿिया वेठा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि मथां उन्हनि खे असांजी गिला कंदा ॻाल्हि थी थिए, गिला थी करे, उन वजह सां चवंदा आहिनि। तो हमीद, आप मुझे बताएं आपको टिकटॉकर्स में सबसे फेवरेट टिकटॉकर कौन है, जिसकी टिकटॉक आपको अच्छी लगती है? फेवरेट तो अक्सर ही है क्योंकि सिंधी जो है वो एक ही है मेरे पास फॉलोअर में, अदरवाइज तो मैं सबको ही देख रही होती हूँ। लेकिन आपको कौन ज्यादा अच्छा लगता है, किसकी वीडियोस आपको अट्रैक्ट करती हैं यार, आपको मजा आ जाता है, आपका मूड अगर अच्छा नहीं है उसको उसकी वीडियोस मैं सबकी देखती हूँ, मुझे अच्छा लगता है। अदरवाइज मैं सबको देखती हूँ। एक और फीमेल है, आपने भी देखी होगी वो फीमेल टिकटॉकर जिसके बाल मेगन। ओह माय गॉड यार मूंखे एॾी ख़्वाहिश आहे त मेगन खे पंहिंजे शो में घुराया, उन सां सवाल जवाब कयां, उन सां यार उनखे मां पंहिंजे शो में ज़रूर घुराया। छो त उनके केर माण्हू केतिरो भी कुछ भी चवे, उसको आप कितना भी बोलो कि आप अपने बालों को ग्रूम करो, आप अपने आप को ग्रूम करो, वो मैं बहुत शौक से देखती हूँ, उसमें भी चैलेंज के पीछे दुनिया मरती है और वो टिकटॉकर में आजकल बहुत नानी वाले के चैलेंज हो रहे हैं, लेकिन उसने बोला कि मैं आपकी चैलेंज को एक्सेप्ट नहीं करती यार, ये वाला कॉन्फिडेंस लाइफ में चाहिए। बहुत अच्छा कॉन्फिडेंस, और वो उसका जो दिल करता है जिस गेटअप में वो वीडियो बना देती है यार। उनके अलावा असांजा हाणे रिसेंटली अली खान के इलाही फैम मिलियो आहे बिल्कुल, हैदराबादी अली खान या भी सिंधी आहे वो भी, ऐं ॾाढे घटि टाइम में अली खान के जेको आहे न व्यूवरशिप ॾाढी मिली गई है। वो अभी रिसेंटली 3-4 मंथ भी नहीं हुए ना, नहीं उसे वो बहुत पुराना था, बहुत पुराना था, लेकिन अभी जो उसकी वायरल हुआ है ये लक होता है, आपको पता है। बिल्कुल, जब अल्लाह चाहता है तो अल्लाह साईं जॾहिं भी चाहे ना इंसान खे इज्जत देने वाला वही है। ऐं अरीशे भी हाणे थोड़ी घणी वधीक मेहनत करण लगी आहे, एक्टिंग उन थोड़ी चेंज कई आहे। अरीशे भी सुठी टिकटॉक ठाहे पई। छो त अरीशे पहिरियां मतिलबु ईअं ठाहींदी, हाणे वरी अरीशे न एक्टिंग कंदी आहे, एक्ट कंदी आहे और ॾाढी टैलेंटेड आहे अरीशे। इवन मुंहिंजे जेके ॿी फ्रेंड्स बि आहिनि, आयशा हुजे, अलीशा हुजे या निमू हुजे, दुर्दाना हुजे, जेतिरे बि टिकटॉकर्स आहिनि, सिंधी हुजनि या जेके बि हुजनि, हाणे वधीक एक्टिव थी वियूं आहिनि। अस्मा हाणे जीअं अस्मा जो न हुयो अकाउंट टिकटॉक ते,
असमा पोइ ठाहियो टिकटॉक ते अकाउंट वरी असमा मूंखे चवंदी यार मां यूज़ कयां छो मां न यूज़ कयां मां चवंदी हुयमि न तू भले यूज़ कर भले यूज़ कर, ऐं असमा बि सुठियूं ठाहींदी आहे टिकटॉक हुनखे बि इलाही सैड सॉन्ग अटैक कंदा आहिनि जीअं रूबी हर वीडियो में मेंशन कंदी आहे मुझे रोना नहीं आता मुझे रोना अच्छा लगता है रूबी भी इलाही सुठी टिकटॉक ठाहींदी आहे मतिलबु मीडिया जे हवाले सां टिकटॉकर कहिड़ो आहे जंहिंसां तव्हां टिकटॉक ते वीडियो ठाहिण पसंदि न कंदव टिकटॉकर जंहिंसां मां टिकटॉक ते वीडियो ठाहिण न पसंदि कंदमि जी ॿुधायो तव्हां त स्ट्रेट फॉरवर्ड आहियो हा so it's easy for you हो न आहे चांडियो भाई जेको आहे नालो अलाए छा न ज़ुहेब न यार यार मिस्टर चांडियो अगर तू न हुजी त तोखे मक्खी यार भला चांडियो भाई कुछ ॿियो बि हूंदो आहे सिर्फ दबंग स्टाइल यार उनजो स्टाइल उनजो पंहिंजो स्टाइल आहे इहा उनजी कामयाबी आहे त तव्हां हुन सां वीडियो ठाहिण पसंदि न कंदा तव्हां ख़बर आहे हा तॾहिं त मां चयां ॾिसो उहो कुझु न कुझु आहे त ॾिसो अनीता हुनजे बारे में ॻाल्हाए पई हालांकि मुंहिंजी किथे हिकिड़े प्रोग्राम जी डिस्कशन हले पई त मूंखे हुते चयो चांडियो खे घुराइजां मां चयुमि न चांडियो न ॾिसो चांडियो तव्हांजी इहा कामयाबी आहे हिनखे तव्हां छा कामयाबी न भाऊ तव्हां सुठा ठाहींदा आहियो पर मूंखे इहो जेको तामिली फिल्मुनि वारा ही नेगेटिविटी वारी आणींदा आहियो न तव्हां मूंखे इहा न वणंदी यार हुनजो हिकिड़ो पंहिंजो ई हर अच्छा हा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां लाड़काना जा जेके चांडियो भाई जे हुनमें कॉम्पिटिशन में ठाहींदा आहिनि त हाणे दोस्त थी विया आहिनि उहा त आई नो दैट पर ॾिसो न फन त हो एंटरटेनमेंट आहे न असांजे लाइ हो चवंदा आहिनि जेको हिकिड़ो नंढड़े कद जो आहे लाड़काना सां बिलोंग कनि था अच्छा जी इहे सभु मतिलबु ठाहींदा आहिनि पोइ जेके बि लाड़काना वारा कॉम्पिटिशन हलंदो आहे पोइ मां जेके लाड़काना वारा मुंहिंजे साम्हूं ईंदा आहिनि न जे उहे टिकटॉकर न बि हुजनि त मां उन्हनि खे बि चवंदी आहियां यार तव्हांजे लाड़काने में वॾो टैलेंट अथव मतिलबु सभु सुठियूं ठाहींदा आहिनि सभिनी खे एप्रिशिएट करणु घुरिजे लाड़काने में टैलेंटेड माण्हू आहिनि सॼी सिंध में लाड़काना जी हिकिड़ी मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त असांजे शोबिज़ में वधीक जेके एक्टर आहिनि सुठा एक्टर सुठा सिंगर उहे लाड़काना मां आहिनि ॾिसो तव्हां बि पाण लाड़काना जा न फनकारनि जी सिटी आहे हा न ॾाढा मतिलबु लाड़काने जो माण्हू हुजनि या काथां जा हुजनि कराची मतिलबु मूंखे जेकर हुजनि दादू मां आहिनि त सभु पंहिंजा ई पर मूंखे जे सभिनि में टैलेंट आहे मतिलबु मां सॉन्ग हिकिड़ो मुंहिंजो गानो हलंदो आहे खिल 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 प्यारी हुन में बि छोकिरो हुयो लाड़काना जो हुन मूंखे ॾाढो डिस्टर्ब कयो न वरी ॿियो मॉडल मूंखे मिलियो मतिलबु फ्रेश हुयो न उनजो 2-3 गाना थियल हुया वरी ॿियो जेको मूंखे मॉडल मिलियो उहो सफ़ा फ्रेश मां चयुमि तव्हां किथां जा चईं मां लाड़काना जो आहियां मां चयो तव्हांजो इहो सॉन्ग चईं फर्स्ट सॉन्ग आहे मां चयो यार बसि रीटेक थींदा ऐं ॾींहुं गुज़री वेंदो छो त सनलाइट ते वधीक शूट सुठी ईंदी आहे पर हुन मूंखे एतिरो तंग मुंहिंजो गानो जेको हलंदो आहे इहो हलड़ी छोरी तुंहिंजो टाइम हुयो तव्हां अलाए न ॾिठो आहे शायदि पर व्यूवर्स ज़रूरु ॾिठो हूंदो त उनमें हुनखे मां जीअं चवां पई कलीम नालो आहे हुनजो कलीम ईरानी हुनखे मां अक्सर पंहिंजी वीडियोस टैग बि कंदी आहियां टिकटॉक ते उन मूंखे तंग न कयो पोइ बि लाड़काना जो पोइ मां हुनजो ॿियो सॉन्ग जे रखियो ॿिए सॉन्ग में मूंखे थोरो तंग पियो करे मां चयो छा थियो तोखे छा थियो आहे तव्हांखे मां चयो पहिरियों तव्हां सही कई ऐं हाणे मतिलबु ईअं हर वेंदो आहे बिल्कुलु तव्हांखे टफ टाइम मिली वेंदो आहे केॾीमहिल तव्हांजो पर हुन बि ॾाढो मतिलबु ॾाढो सुठो हुन कमु कयो कोई अहिड़ो टिकटॉकर जंहिंसां तव्हांखे मिलण जी ख़्वाहिश हुजे तव्हांजी दिलि हुजे त यार इन सां लाइफ में हिकु चकर मूंखे टिकटॉक जी वीडियो ठाहिणी आहे गॾु ईअं त इलाही सारा आहिनि फॉर इंस्टेंस कोई नालो अॼुकल्ह मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां अली ख़ान सां वीडियो ठाहियां ज़बरदस्त उन सां मिलण त हाणे फ़िलहाल थोरो मुश्किल थी वियो आहे न मोटी आयो हैदराबाद में न असांजे लाइ उहो मुश्किल न आहे मिलण ॾिसो न तव्हां सां मिलण जी ख़्वाहिश हूंदी थी वियो आहे तव्हां बि त स्टार आहियो न टिकटॉक स्टार आहियो न बिल्कुलु तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई न उनखे हाणे टाइम न हूंदो छो त उनखे एॾा शूट्स मिली विया आहिनि एॾो कमु मिली वियो आहे मां इन लिहाज़ सां चवां थी ईअं नथी चवां त उहो तव्हां सां मिलंदो न मां ईअं उनखे कमु मिली विया आहिनि एॾा त हाणे हिन में टाइम न आहे हर कंहिं हा उहो हूंदो आहे ऐं अलाह साईं हुनखे अञा बि इज़त ॾिए पर ॻाल्हि मां इहा थी कयां त शोबिज़ जेको आहे न अञा ईअं बि को घरेलियो माण्हू न मिली सघे या उहो सोचींदो हूंदो यार मां हिन सां लिंक कीअं कढां माना लिंक मां कीअं जेकर अक्सा सां मिलणो आहे हाणे शोबिज़ वारा पोइ बि इलाही मुश्किल आहे मूंसां मिलण हा इलाही मुश्किल आहे कहिड़ी आसानी सां मिली वई त इहो त हाणे मुंहिंजो शो आहे हिन शो में जेके मूंसां मिलंदा त उहे मिलंदा लेकिन मूंसां इहे शोबिज़ वारा पोइ बि मिली सघनि था भले तव्हांजो शो न बि हुजे या मां तव्हांखे चवां त यार मूंखे तव्हां सां मिलणो आहे एज़ अ रिस्पेक्टन तव्हां सिंधी या हूअं बि तव्हां मिलो आहे न त मतिलबु इन हिसाब सां मिली सघनि था बाक़ी जेके ॿिया आहिनि जीअं घर में इलाही सारियूं छोकिरियूं टिकटॉक ठाहिनि थियूं पियूं ऐं सुठियूं ठाहींदियूं आहिनि उहे बिल्कुलु त उन्हनि खे इहा ख़्वाहिश जेके प्राइवेट वीडियोस ठाहींदियूं आहिनि इवन मुंहिंजी जेका नंढड़ी सिस्टर आहे उन जा टिकटॉक मां ॾिसंदी असां खां वधीक सुठी परफॉर्मेंस एॾा भला एडिट कीअं कयो
उनजी एक्सप्रेशन जी मुझी भी सिस्टर हाँ बिल्कुल प्रोफेशनल अन मुझी सिस्टर हाणे मैरिड आ पर मतलब शादी का पहिरियां भी मुखा नंढी आ उनजा एक्सप्रेशंस उनजो रोइण उनजी एक हिकड़ी मूवमेंट प्राइवेट वीडियोस ठाहींदियूं आहिनि छोकिरियूं जेके घरनि में वीडियोस ठाहींदी मां उनखे ऐं मुंहिंजो ब्रदर जेको हिते वेठो आहे इहो बि जबरदस्त एॾियूं सुठियूं टिकटॉक अच्छा हाणे मुंहिंजूं टिकटॉक जेके एडिट न हे कंदो आहे मां वरी एडिट करे न अपलोड करण वारी हूंदी आहे ईंदो आहे न न आप ई न आप ई न हिकिड़ो मिंट मूंखे ॾिजां ऐं नोमान बि मुंहिंजूं इलाही टिकटॉक्स एडिट कयूं अच्छा हे मतिलबु इलाही नंढो आहे पर हिननि जो मतिलबु फोकस न सॼो एडिट भी सुठी कंदो आहे वरी मां का शइ अपलोड करे छॾींदी आहियां न टिकटॉक ॾिसो तव्हांजो नंढो भाउ बि हाणे टिकटॉक में आहे त तव्हां छा था सम्झो त टिकटॉक में कोई फ्यूचर आहे या तव्हां छा था सम्झो त टिकटॉक सां इंसान जो कोई फ्यूचर ठही थो सघे या कुझु ना फ्यूचर न इट्स जस्ट फन फेम मिले थो शोहरत मिले थी इन शोहरत सां कम बि त मिले थो ॾिसो शोहरत न मां कंटिन्यू कयां थी न हिन ॻाल्हि खे फेम मिले थो शोहरत मिले थी पर हिन फेम खे न हर कोई संभाले नथो सघे ठीकु आहे हर कोई मां त ॾिसो तव्हांखे बि नॉलेज एतिरी हूंदी त टिकटॉक ते बि इलाही सारियूं अहिड़ियूं फीमेल्स आहिनि जेके टिकटॉक ते आहियूं वरी मतिलबु मां इलाही सारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं त शोहरत जेका आहे न हर कोई चवंदा असांजी मीडिया में शोबिज़ में हिकिड़ो वॾा त हज़म करणु ॾाढी ॾुखी शइ आहे ऐं मतिलबु मुंहिंजा जीअं नंढा भाइर आहिनि हाणे मां हिननि खे ईअं जस्ट ईअं ई सम्झंदी आहियां त हा बसि तव्हां ठाहियो तव्हां ॿार आहियो हिन खां जेको मुंहिंजो ॿियो नंढो भाउ आहे उन त हिकिड़ी मूवी में बि कमु कयो आहे अवार्ड याफ़्ता एक्टर आहे अच्छा माशाल्लाह ऐं उहो बि ॾाढी सुठी उहो फीमेल जो कैरेक्टर बि पाण कंदो आहे वरी मेल बि पाण ई ठहंदो आहे अच्छा मुसव्विर लशारी वांगुरु जीअं असांजी मासी मूरा आहे हा त उहो मतिलबु इलाही नंढो आहे ऐं तव्हां हुनजी उहा मूवी ॾिसंदो हुन जीअं जंपिंग जीअं हुन एक्टिंग कई हुई त तव्हां चवंदो त हिनजी ॾंग मां भॼी पवियां पर ॿारनि खे जिम्नास्टिक हूंदो हा त इलाही हर शोबे में हर क़िस्म जा माण्हू आहिनि तो हा तो कंप्लीट थी वियो तव्हांजो हा तव्हां हाणे हेॾे बि ॻाल्हायो त सुम्ही न पवे नींद तो नहीं हमीदा नहीं आप क्या समझती हैं जो लोग टिकटॉक पे रहते हैं या टिकटॉक बनाते हैं तो उनका कोई फ्यूचर है या वो अपना लाइफ ऐसे या टाइम बर्बाद कर रहे हैं लाइफ तो ऐसा कुछ नजर नहीं आ रहा है मगर ये कि अब सबका शौक हो चुका है आई थिंक ये सब शौक से बना रहे हैं और शोहरत भी मिल रही है और एक फ्रेम भी मिल रहा है उन लोगों को काम भी मिल रहे हैं उन लोगों को आई थिंक मैंने काफ़ी देखे हैं टिकटॉकर जो शूट्स में भी उनको लिया जा रहा है ड्रामों में आ रहे हैं गानों में भी आ रहे हैं उनको ऑफर्स मिल रही हैं काफ़ी इंटरनेशनल एडवर्टाइजमेंट की ऑफर्स आई थिंक ये टिकटॉकर ऊपर चढ़ भी रहे हैं और जो नहीं करते हैं तो वो पीछे हट जाते हैं मतलब मैं ये कह रही हूँ कि हर चीज में आपकी मेहनत आपका स्ट्रगल और आपको एक जुस्तजू चाहिए होती है कि आप उस काम को किस तरीके से कर रहे हैं और लक जो है ना वो आपको बिल्कुल लक आपका जो अगर आपका लक है ना तो आप किसी भी चीज से वो आगे आपका लक है वो आप किसी भी छोटी सी चीज से भी आप आगे जा सकते हैं बिल्कुल यही आहे इट्स ऑल अबाउट लक हाँ ऐं स्ट्रगल त तव्हांखे हर शइ में तव्हांखे स्ट्रगल त करणो पवंदो आहे स्ट्रगल खां पोइ वञी तव्हां का मंजिल माणी था वो तव्हां लाइफ में केतिरी स्ट्रगल किया जी 2-2 साल के बच्चे भी टिकटॉक में आ गए बिल्कुल वो भी बना रहे हैं हमीदा का कॉलेज जैसे 15-16 साल पुराना है तो आप बताएं आपने इस शोबिस में कितनी स्ट्रगल करी है लाइफ में मां उर्दू में न सिंधी में ॿुधाईंदमि हाँ हाँ बिल्कुल तव्हां सिंधी में ॿुधायो जेके बि व्यूअर्स आहिनि असांजो प्रोग्राम सिंधी न आहे वो हमीदा जी वजह सां त उर्दू में थोरो ॻाल्हाए हाँ छो त हमीदा उर्दू स्पीकर आहे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजे प्रोग्राम जो हिसो आहे महिमान आहियो असां सिंधी महिमान नवाज़ी में मशहूर आहियूं त मां मूंखे 10 साल थी विया आहिनि मीडिया में ऐं मां इलाही स्ट्रगल कयो आहे इलाही मतिलबु हाणे असांजी मीडिया में न हाणे काई बि छोकिरी ईंदी आहे न उहा हिकदमि हीरोइन अची सघे थी हाणे काई आई उनखे भले ॻाल्हाइण न बि ईंदो हुजे बसि डायरेक्टर खे चवंदा आहिनि थोरी महिनत कजो हिनखे डायलॉग वग़ैरह ॿुधाइजो पर हिनजो लुक सुठो आहे हिनजी वेयरिंग सुठी आहे हिनखे हीरोइन आणियो जॾहिं मां मीडिया में आई हुयमि त असांजे लुक ते न वेंदा हुया चवंदा हुया न एक्टिंग ऐं मतिलबु नालो एक्सप्रेशंस न नालो जंहिंजो असांखां वधीक जीअं हूंदो हुयो मतिलबु मूंखां वधीक जे करे हुनजो नालो आहे त भले मां केतिरी बि सुठी आहियां पर नाले जे करे उनखे हो कंदा हुया कास्ट हाणे असां वटि ईअं आहे त हिकदमि चेंज थी वियो अपग्रेड थी वियो शयूं चेंज ऐं उर्दू मीडिया में बि ईअं ई थी वियो आहे त हाणे तव्हां जेकर अचो था त तव्हांखे इज़ीली मतिलबु हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली थो वञे तव्हां हुन ते कमु करे सघो था मां हिकिड़े सीन जे लाइ हैदराबाद वेंदी हुयमि हिकिड़ो सीन हूंदो हुयो पूरे ड्रामे में हिकिड़ो सीन उहो सीन तव्हांखे ख़बर आहे 3 खां 4 मिंटनि जो हूंदो आहे हिन खां वधीक मथे न हूंदो ऐं हुनजे लाइ मां हितां ट्रैवल करे वेंदी हुयमि हुतां ट्रैवल करे वापसि ईंदी हुयमि उन खां पोइ जेके सीनियर्स इलाही हाणे न आहिनि मीडिया में हूंदियूं हुयूं त उहे मतिलबु इहो फील कराईंदियूं हुयूं त हे जूनियर आहे ऐं हे पर मां उहा शइ फील न कराईंदी जेकॾहिं मुंहिंजो कोई जूनियर ईंदो आहे त मां एप्रिसिएशन वॾी ॻाल्हि आहे मां एप्रिशिएट कंदी आहियां इवन तव्हां
जो जॾहिं ईद वारी ट्रांसमिशन हली हुई त व्हाट्सएप ते मां तव्हांजा स्टेटस ॾिसी तव्हांखे एप्रिशिएट कयो, हालांकि मां तव्हांखे न बि कयां या तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात बि न हुई, पर मूंखे ख़ुशी थींदी आहे, मां एप्रिशिएट कंदी आहियां। न इहो मतिलबु कंहिंखे तव्हां अगरि रिस्पेक्ट ॾियो था इहो तव्हां पंहिंजे पाण खे था ॾियो। हा त इहा वॾी ॻाल्हि आहे कंहिंखे इज़त ॾियणु, कंहिंखे एप्रिशिएट करणु, छो त को बि सिखी न ईंदो आहे, अची करे सिखंदो आहे, कमु करे सिखंदो आहे, स्ट्रगल थींदी आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे जेकर तव्हां उनखे एप्रिशिएट कयो तव्हां पाण बि उन वक़्त खां गुज़री चुका हूंदा। मां जॾहिं होस्टिंग कयां पई त मतिलबु मुंहिंजो जॾहिं फर्स्ट प्रोग्राम हुयो त रिकॉर्डेड ई हुयो, मेरा जब फर्स्ट प्रोग्राम था रिकॉर्डेड था आज से 9 साल पहले, त मां ये कैमरा मूंखे ईअं पियो लॻे कैमरा मां मूंखे डपु थो लॻे, मतिलबु मूंखे न ईअं पघर पिया अचनि, पसीना पसीना। मां हुनखे चयो यार मूंखे न आहे करणी होस्टिंग, हुननि चयो न तूं क्वालिफाइड आहे ऐं तो में आहे टैलेंट, स्टार्ट त कर। पोइ मां 9 साल थी विया आहिनि, मां कंटिन्यू होस्टिंग कंदी आहियां, भले मां साइड में एक्टिंग कयां पर मां कोई न कोई प्रोग्राम होस्ट कंदी आहियां ऐं मां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु होस्ट थियणु हिकु रिस्पेक्टेबल पेशो आहे ऐं होस्ट ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह मूंखे एक्टिंग खां वधीक सवली होस्टिंग लॻंदी आहे, छो त होस्टिंग में मां घबराईंदी न आहियां, कंफ्यूज़ न थींदी, कंहिंखां पुछणो न आहे, मूंखे ख़बर आहे ऐं कहिड़ो टॉपिक आहे, कहिड़ी थीम आहे त ॻाल्हाइणो आहे, तॾहिं मां होस्टिंग न आहे छॾींदी ऐं मां अल्हम्दुलिल्लाह वॾा इवेंट्स कया आहिनि होस्ट। ज़बरदस्त माशाल्लाह। इहो तव्हांजो जेको स्ट्रगल तव्हां ॿुधायो त हिकु 3-4 मिंटनि जे सीन जे लाइ मां हैदराबाद वेंदी हुयमि ट्रेवल करे, त इहा उहा स्ट्रगल जेका अॼु तव्हां इलाही ड्रामा शूट करे वॾा इवेंट्स होस्ट कया आहिनि, बिल्कुलु। त इहो तव्हांजो उहो स्ट्रगल आहे यूनिवर्सिटी जा प्रोग्राम्स, उन खां अलावा तव्हां 5-5 लख अवाम जे विच में मां प्रोग्राम, वॾा फेस्टिवल्स जेके थींदा आहिनि, उहे ब्रांड शोस थींदा आहिनि, उन्हनि में मां होस्टिंग कई आहे ऐं मां ईअं फील कंदी आहियां मुंहिंजे साम्हूं कोई वेठो ई न आहे, छो त न बिल्कुलु उहो कॉन्फिडेंस हूंदो आहे। माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे अञा वधीक कामयाब करे। बिल्कुलु साईं तव्हांखे बि कामयाब। आमीन, थैंक यू। हाणे बसि तव्हां इन्हनि खे व्यूअर्स खे ॿुधायो त हाणे असां सॉन्ग ॿुधंदासीं। व्यूअर्स टाइम थी वियो आहे ख़ूबसूरत ट्रैक जो, कारे बि न वञिजो, ट्रैक इंजॉय कजो, हुन खां पोइ जल्दी वापसि अचो। वेलकम बैक। जीअं त तव्हां सॉन्ग ॿुधियो, उमेद कयां थी तव्हांखे पसंदि आयो हूंदो। त असांजा जेके गेस्ट मौजूदु आहिनि त असां कोशिशि कयूं था असांजा मतिलबु उहे गाइड था कनि, छो त असांखां सीनियर आहिनि त उन्हनि जी ॾाढी महिरबानी आहे त ॾाढी कोऑपरेटिव आहे ऐं असांखे गाइड बि करे पई ऐं इवन ब्रेक में बि ॿुधाए थी त तव्हांखे गाइडलाइन ॾिए पई। त अनीता तव्हां माशाल्लाह ॾाढा कोऑपरेटिव आहियो ऐं जीअं तव्हां गाइड कयो था त मूंखे लॻे थो त यू आर लाइक मां एल्डर सिस्टर, त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां ॾिसंदी आहियां मेजॉरिटी में इहा ॻाल्हि तमामु घटि आहे त तव्हां कंहिंखे करेज ॾियो था ऐं कंहिंखे हिमत ऐं हौसलो ॾियो था, इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। त असांजे हिते माण्हू इन करे न ॿुधाईंदा आहिनि न, चवंदा आहिनि मतां मां हिनखे ॿुधायां मूंखां वधीक कामयाबु थी वञे, पर ईअं न हुजणु घुरिजे। सुठी ॻाल्हि आहे कंहिंखे न ॾिसो, हर इंसान जी पंहिंजी जॻह हूंदी आहे, अलाह साईं सभिनीनि खे अलॻि माण्हुनि जी सोच ई आहे। हा, लेकिन अलाह साईं हर माण्हू खे अलॻि अलॻि ठाहियो आहे, हुनजे अंदरि पंहिंजी क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि। अगरि हुनखे सभिनीनि खे हिकु ठाहिणो हुजे त पोइ त हिकिड़ो ई माण्हू ठाहे छॾिया। त इन सां गॾु गॾु असां जेके मौजूदु आहिनि महिमान हमीदा, त बिल्कुलु हुननि सां ॻाल्हाईंदासीं। ऐं अगरि तव्हांखे हमीदा का मेकअप जे हवाले सां या बॉलर जे हवाले सां कुझु पुछणो हुजे त लाइव कॉल था करे सघो। असांजो नंबर बि तव्हांखे स्क्रीन ते शायदि स्क्रीन ते नज़र ईंदो हूंदो, त तव्हां लाइव कॉल जे ज़रिए असांजे शो जो हिकिड़ो हिसो था थी सघो। त प्लीज़ लाइव कॉल कयो, असां सां ॻाल्हायो। अगरि तव्हांखे कंहिंसां कोई सुवाल बि पुछणो आहे त उहो बि पुछी था सघो। त हाणे असां हमीदा ते हलंदासीं ऐं हमीदा खां सवाल जवाब कंदासीं थोड़ो मेकअप के बारे में या कोई भी ब्यूटी के बारे में। तो हमीदा, आप मुझे ये बताएं कि जैसे गर्ल्स हैं और टिकटॉक बनाती हैं डेली बेसिस पे, तो आप जैसे कि उनको बता सकती हैं कि वो घर पे अगर बैठी हुई हैं उनको टिकटॉक बनाना है तो वो कैसे अपना लुक चेंज करके एक टिकटॉक बना सकती हैं? आई थिंक आजकल तो सबको ही पता है कि हाँ, शऊर माशाल्लाह इतना हो गया है। कुछ लोग स्लोमो में बना रहे हैं, कुछ मेकअप के साथ बना रहे हैं, कुछ हाफ मेकअप के साथ बना रहे हैं, कुछ पहले बिफोर बना के वो डाल रहे हैं। तो आई थिंक मुझे लगता है सबको ही नॉलेज बहुत अच्छे से हो गया है। टिकटॉक पे आके लोग एक के बाद एक चढ़ी जा रहे हैं माशाल्लाह, और अल्लाह सबको आगे बढ़ाए। आमीन। तो मैं तो जितना देख रही हूँ मुझे तो लग रहा है सब ऊपर ही जा रहे हैं और सुपर ही जा रहे हैं। आप उनको ब्यूटी के हवाले से क्या टिप देंगी कि वो अपने फेस को कैसे शाइन रख सकती हैं, अपने हेयर स्टाइल को कैसे ला सकती हैं? जल्दी में जैसे हम चाहते हैं जल्द से जल्द हेयर स्टाइल आजकल बहुत न्यूड मेकअप
दोबारा से स्टार्ट हो गया है। अच्छा, मैं आपके बहुत साथ ज़्यादा- एक शो करूंगी जिसमें आप लाइव मेकअप करेंगे और उस लाइव Exactly, में ज़रूर। हम लाइव कॉल्स में लाइव कॉल कंदा हुआ हमीदा का सवाल पुछदा और भैया असांखे लाइव मेकअप करण भी सेखारींदी त जेको हाणे अॼु त पहिरियों शो आहे लेकिन हिन खां बाद जेको शो थींदो उनमें हमीदा असांजी गेस्ट थींदी त असांखे इहा टिप्स ॾींदी जेके तव्हां जेके घर वेठियूं छोकिरियूं आहिनि या जेके बेशक ॿाहिरि बि ईंदियूं लेकिन उन्हनि खे मेकअप जे बारे में एॾी नॉलेज न आहे त उहे थोड़ा सीखी सकती हूँ, है ना? ऐसा है ना हमीदा? बिल्कुल बिल्कुल, मैं जरूर आप आऊंगी सिखाएंगी और मैं हमारे जरूर viewers को? सिखाऊंगी और मैं चाहूंगी कि सब अच्छे से उसको अवेल करे। और यहाँ अक्सर पे के से हेयर स्टाइल बताइएगा जो जल्दी में बन जाते हैं, झटपट बन आप जाते हैं। आप हमीदा के पास जाके इवन क्लास भी ले सकती हैं। हमीदा मास्टर बिल्कुल, क्लासेस आप आ भी सकते देती हैं हैं। 3 तलवार पे क्लिफ्टन में मेरा सैलून है हमीदा आप ब्यूटी हमीदा का सैलून। मतलब टिकटॉक पे देखेंगी तो TikTok पे भी आपको पूरा एड्रेस भी मिल जाएगा। हमीदा का हमीदास ब्यूटी सैलून के नाम से ही टिकटॉक है, बिल्कुल। तो आप जाएं, इनको फॉलो करें, इनको सपोर्ट करें, इनके पास आएं। हमीदा के पास कोई और टिकटॉकर्स आती हैं मुझे छोड़ के? आप तो फेमस है और आपके साथ साथ काफ़ी ऐसे हैं, वो सभी आते हैं आजकल, तो सभी चढ़े हुए हैं। बिल्कुल। और मेरे ख्याल में मेरे काफ़ी फ्रेंड्स हैं, वो सभी टिकटॉक पे और हाँ, सभी मॉडल्स आते भी हैं। हैं, हाँ। मॉडल्स भी हैं, एक दो शूट तो हमने साथ भी साथ किए थे। में भी हाँ। किया है और मेरी अच्छी दोस्त काफ़ी भी हैं। अच्छी फ्रेंड्स हैं, वो सारे ही इस फील्ड में अब आ चुके हैं टिकटॉक के। अनिता तव्हां ॿुधायो त तव्हां कीअं था ॾिसो त जेकी टिकटॉकर्स छोकिरियूं आहिनि उहे पाण खे घर में वेही करे ठाहिनि थियूं त इहा हिकिड़ी सुठी शइ आहे। सुठी शइ आहे। हा, मां इहा शइ नोट कंदी आहियां त असां त हलो नंढड़ा साइज स्टार्स आहियूं, न तव्हां वॾा स्टार आहियो, सीनियर स्टार आहियो। त मतिलबु असां त हलो ठीकु आहे, माना फील्ड ई सम्झो मेकअप हेयर स्टाइल। असां खां अलावा जेके मतिलबु छोकिरियूं टिकटॉक्स ठाहिनि थियूं, एतिरी मतिलबु एतिरो सुठो मेकअप कनि थियूं ऐं लुक चेंज कनि थियूं, हेयर स्टाइल चेंज कनि थियूं, मां पाण उन्हनि खे ॾिसंदी आहियां, फुर्सत सां उन्हनि जी वीडियो ॾिसंदी आहियां न, त लाइक बि कंदी आहियां मां उन्हनि खे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे वीचारियूं एॾी महिनत कनि थियूं ऐं सुठी ॻाल्हि आहे, करणु बि घुरिजे ईअं डिफरेंट हेयर स्टाइल। वरी कंहिं में मतिलबु फास्ट हिकिड़े में ही 2-3 हेयर स्टाइल ॿुधाईंदा आहिनि, हिकिड़े स्टाइल में चेंज हो जाते हैं। बिल्कुल, हाँ, तो मैं वो खुद हाँ। भी देखती हूँ, नोट करती हूँ कि अगर मैं भी जल्दी ठीक है, में कहीं बहुत जाना हो। नॉलेज हो गया है, देखो, काफी घर नॉलेज बैठे, है और हाँ। काफी लोग अच्छे से परफॉर्म कर रहे हैं। लाइनर वो इतनी अच्छी सफाई- शेप और I सफाई think से वो खुद मतलब भी आज तक मुझे आईलाइनर मुझे हरण कौन आया हुआ है। लाइनर के लिए अक्सर मेरे पास आती है। मां बस जस्ट ब्लशा जो हूंदा मुझे गिटा ॻाढ़ा हुजनि बस मुझे लाइ खोड़ा। हाणे बि मूंखे चई पई मूंखे ब्लशा न है त मां चई लाइट आहे मुंहिंजा अञा गिटा ॻाढ़ा कर। चई पई हा तोखे त वणंदो ई न ब्लश आना, बस मूंखे वणंदो ई ब्लश आना। न ब्लश मां भी आम रूटीन में नोस ऐं चिक्स रेड करे छॾींदी आहियां, लिप माना हल्का सा पिंक करे छॾींदी मां त आहियां, lip पर liner मूंखे कयो। लाइनर जेको आहे न फुल आई पे ख़राब थी वेंदो आहे, मां हाफ लाइनर जो Half लगाया liner लगा और मेरी रखा है। आईज का लुक ऐसा है ना, ये तो भी मुझे मेरे बड़ी मेकअप बड़ी आर्टिस्ट ने लगती लगाया है। है। वैसे अगर मैं हाफ लाइनर लगाऊं ना तो फिश स्टाइल लगती है मेरी आईज। अच्छा, जबरदस्त। तो वो वाला मुझे ढंग का लगाने आता है, वो भी हाफ वाला, फुल ना, नहीं। फुल मां मुझे- जॾहिं भी हणंदी आहियां, मां चवंदी आहियां मां मतलब मैं सोचती हूँ कि मैं बारीक लाइनर लगाऊंगी, जितना भी मैं सोचूं ना तो फुल पे वो और मोटा थोड़ा ही लगता सा है। टेढ़ा होता जाता है और उसको मोटा और उसको करते जाओ। आखिर में आप बोलोगे मैं बढ़ते जाते हैं उसमें। थींदो वींदो आहे असां सिंधी ॻाल्हायूं न त हाँ, वो एंड में ईअं थींदो आहे त प्लीज सही थी चवां, मुंहिंजी गेस्ट आहे मीदा, मुंहिंजी दोस्त एॾी प्यारी भेण वेठी आहे, उनजी वजह सां मां उर्दू में थी ॻाल्हायां न, नाराज़ न थीजो। मां ॾिठो आहिनि त जेके असांजा सिंधी शो थियनि था, अगरि हिन में थोरो उर्दू ॻाल्हाइनि था त फैंस खे गुस्सो थो अचे। गुस्सो थो अचे, हाँ। न भाउ प्लीज मूंसां गुस्सो न कजो। न मां मतिलबु हूअं पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, गेस्ट आहे बि हिन सां बि कचहरी करणी आहे, न त ईअं बोर थी वेंदी आहे, सुठो बि नथो लॻे। असां तव्हांखे जेके असांजा गेस्ट ईंदा असां उन्हनि खां कोशिशि कंदासीं, जेके टिकटॉकर्स आहिनि, अगरि तव्हांखे उन्हनि जो लुक पसंदि आहे त असां उन्हनि खां रिक्वेस्ट कंदासीं त उहो पंहिंजो असांखे ॿुधाइनि त उन्हनि जी सीक्रेट ब्यूटी जो छा राज़ आहे। असां उन्हनि खे चवंदासीं त प्लीज़ जेॾी महिल तव्हां अचो त पंहिंजो उहो सामान लाज़मी खणी अचो, त असांखे ॿुधायो त तव्हां सामान समेत अचिजो तव्हां सभई। त असांखे ख़बर पइजे तव्हां कहिड़ी कहिड़ी प्रोडक्ट्स यूज़ कंदा आहियो ऐं कीअं पाण खे एॾो चेंज कंदा आहियो, छो त हूंदो आहे न व्यूअर्स तव्हांखे वधीक कहिड़ी टिकटॉक ठाहिण जरूरी नहीं है कि आप मेकअप में कोई भी ऐसा ब्रांड लगाएं, आप बहुत छोटी छोटी चीजों से भी खूबसूरत लगते कर हैं। सकते हाँ, हैं। ये आपने ठीक है, बात आपको टैलेंट आपके Talent अंदर हो, होना आप चाहिए, हाँ। किसी भी जीरो चीज से भी आप अपने आप को उठा लेकिन सकते हमें- हैं। और यहाँ तो आपके पास जितने भी ब्रांड्स हो, कितनी भी अच्छी इहा चीजें ॻाल्हि उहा थी चवे जेको पाण मेकअप वठे दुबई वेंदी आहे सेफोरा त एॾो शॉपिंग करे हाँ, मोटी मुझे ईंदी आहे, एॾो शौक़ है। एक्सपेंसिव मेकअप वठदी न आहे। न उहा ॻाल्हि हिननि जी सही मेरे आहे, कहने का मकसद है पर कि इहा न आप किसी भी खूबसूरती, ब्रांड से टैग
कर सकते हूंदो आहे न, हो। ॾिसो हर के में टैलेंट होता है talent, ना, कोई बिल्कुल बहुत exactly। सस्ती चीजों में भी बहुत अच्छा लुक बना सकता है। जैसे दर्जी को आप जितने भी सस्ते कपड़े दो, आप अपना उसको स्टाइल ऐसा बताओगे तो वो वो आपको कट खुद ही निकाल के वो ले आएगा। निकाल के ले आएगा। दर्जी एग्जैक्टली तो बहुत कपड़े खराब एग्जैक्टली। लेकिन हे मुझे दर्जी मांखे 2 कलाकनि में पूरो जोड़ो ठाहे ॾिनो पर ॾाढो सुठो सिबी ॾिनो जाता हुनजी गिला था कयो। मांखे एॾो मतिलबु मां हुनखे एॾे महीननि खां ॾिनल हुयो, मांखे हाणे ॾिनो अथई। मां चयोमांसि जे 5 बजे मांखे इहो जोड़ो न मिले न, पोइ ॾिस मां दुकान बंदि। न न मां बि मतलब मुझे दर्जी पुराना जेके रखियल हूंदा न कपड़ा उहे न सिबंदो आहे, जेके मां हुनखे ॾेई ॾियो न त ये मुझे शाम तक चाहिए, पोइ उहे सिबी ॾींदो आहे, पुराणो रोड अञा ताईं बि पिया हूंदा आहिनि। ईअं थींदो आहे घणो अक्सर करे। छोकिरियुनि सां इहे नंढड़ा नंढड़ा मसला थींदा रहंदा हा, आहिनि। तव्हां खां मां सवाल पुछो हुयो, कहिड़ो? तव्हांखे वधीक कहिड़ी टिकटॉक मतलब ठाहिण पसंदि मांखे त सिंधी टिकटॉक्स वणंदियूं आहिनि, ऐं जेके मुंहिंजी सिंध धरती जे लाइ हूंदियूं आहिनि उहे त तमामु ज़बरदस्त मूंखे वणंदियूं आहिनि। मतलब जंहिंमें जीअं हिन जन्म हुन जन्म। हा, मुंहिंजो जेकर पैकेज हलियो हूंदो त पैकेज में मुंहिंजूं बि आहिनि सिंध धरती ते पाकिस्तान जो बि मां इलाही सारियूं उहे मतलब ॾिठो आहे तव्हां सभिनीनि पैकेज में बि, ऐं सिंधी सॉन्ग्स ते बि इलाही सारा सिंगर्स मतलब चवंदा आहिनि त असांजो ठाहियो, उन्हनि जो बि मां कोशिशि कंदी आहियां त उन्हनि जा जेके ट्रैक्स असांजे कल्चर ते असांजे उन ते ठहियल आहिनि न, पोइ उन ते ठाहींदी आहियां उन्हनि जो। मतलब मांखे त ख़बर बि न हूंदी आहे हिन जो सिंगर केरु आहे या हिन जो राइटर अक्सर करे मूंखे बि ख़बर कोन हूंदी मां आहे, त वीडियो ठाहे छॾी पर जेके अच्छा मां बि वीडियोस ठाहे छॾियूं हुयूं, उन खां पोइ मतलब हुननि मूंखे चयो अथई महिरबानी तव्हां असांजी टिकटॉक ठाहे। मां चयो तव्हांजो सॉन्ग हुयो। अच्छा हा मां इहो ई तरह तव्हांजे करे त ठाहे पई। न अॼुकल्ह बाबा वीडियोस में गाननि में जेको टिकटॉक ते ट्रेंड में हलंदियूं आहिनि उहे त बाबा मुमताज़ मोलाई जा सॉन्ग्स। मुमताज़ मोलाई जा ॾाढा हा मुमताज़ मोलाई ऐं उमराणी मॉर्निंग हूंदी आहे, कुझु में जहिड़ो हूंदो आहे, कुझु में अच्छा मुमताज़ मोलाई जी सिंगिंग जेको बि हुनजो पोइट आहे न, माना क्लियरली चई ॾींदो आहे न। असां मतलब मां हुनजो ॾिसंदी आहियां, हुनजी जेका लिरिक्स हूंदी आहे न, सफ़ा सवली तुंहिंजे शहर में ॾोकुॾी असां ताजा नवाब आहियूं। मां चयो यार हे छा आहे, अजीब ई आहे। ख़ैर उनखे बि ॾाढी फैन फॉलोइंग मिली आहे ज़बरदस्त। ऐं उमराणी जे सॉन्ग्स ते मां इलाही ठाहींदी आहियां। उमराणी मुंहिंजो फेवरेट आहे। मुमताज़ लाशारी, मुमताज़ मलाई, शमन अली बालक सिंधी। बिल्कुलु उनजी मांखे न आहे ख़बर। बालक सिंधी यू डोंट नो अबाउट हिम? न कोई सॉन्ग हूंदो लेकिन तव्हां हुन ते ठाहियूं बि आहिनि? अच्छा ठाहियूं हूंदी। बालक सिंधी थी वियो ऐं अच्छा टिकटॉक ते त ख़ैर हाणे, पर उमराणी जा मां सॉन्ग्स पहिरां बि ॿुधंदी हुयमि। मूंसां केरु ईअं हलंदो आहे न, हा मूंसां केरु ईअं ट्रेवल ते हलंदो हुयो त उहो मूंखे चवंदा हुआ तुंहिंजी एज मतलब तूं अहिड़ा ट्रैक्स थी ॿुधी तुंहिंजी एज लॻे न, तुंहिंजी एतिरी घटि एज आहे तूं अहिड़े क़िस्म जा ट्रैक। सॉन्ग्स में त मुंहिंजी एज त पोइ तमामु क़दीम आहे, तव्हां खां बि पुराणी आहे। मां त मेहदी हसन ॿुधंदी आहियां। मां बि मेहदी हसन ॿुधंदी आहियां। मैं होश में था प्यार करते तुम मर कैसे गया। हाँ मैं होश में था तो अपने ही घर गया कैसे। मां बि ॿुधंदी आहियां त माण्हू चवंदा आहिनि यार आवारगी में हद से गुज़र जा। ऐं मां मतलब फील इहो थींदो आहे त मुंहिंजी इलाही एज आहे, पर ख़बर अथव मां गौर सां ॿुधंदी आहियां सॉन्ग। जॾहिं तव्हां गौर सां ॿुधंदो तव्हांखे लिरिक्स सम्झ में ईंदी आहे, पोइ वणंदा आहिनि। सॉन्ग्स बि हिकु तव्हांजी मैच्योरिटी लेवल ताईं हूंदा आहिनि त तव्हां जेसि ताईं जेको तव्हांजो ब्रेन हूंदो आहे उन क़िस्म जा तव्हांखे सॉन्ग्स वणंदा आहिनि। हा बिल्कुलु। ॿियो ॿुधायो कीअं लॻो तव्हांखे मूंसां मिली? It's nice to meet you। न न सच में तव्हां ॿुधायो न त तव्हां महिमान आहियो, तव्हांखे कीअं लॻो मूंसां मिली? अच्छा शुक्र थियो न कि इहो सवाल यादि अची वियो असांखे न। मां चयो यार मां ई पुछी, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां मिली ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे। अञा तव्हां अॻिते वधो, सुठो प्रोग्राम कयो। हींअर बि तव्हां ॾाढो सुठो था कयो, पर अञा थोरी महिनत कयो, थोरी महिनत कयो ताकी मतिलबु जॾहिं बि तव्हां काॾे बि वञो न त तव्हां मतिलबु इहो बसि प्राउडली वञो त मां बि न मूं खां होस्टिंग थी वेंदी इंशाल्लाह। अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे ऐं फोकस रखो। मां जॾहिं थोरी होस्ट में ईअं फंबल कुझु थींदो हुयो न, पोइ मां बि होस्टिस खे वॉच कंदी हुयमि। ॿी जेके बि होस्टिस आहिनि उन्हनि खे वॉच कंदी हुयमि, ॾिसंदी हुयमि, चाहे उहे उर्दू जी हुजनि सिंधी जी हुजनि। तव्हांखे ॻाल्हाइण जो मार्जन मिलंदो आहे। बिल्कुलु। हींअर असां न हुजूं हां तव्हां 2 कलाक ॻाल्हाए सघो। हम नहीं होते 2 घंटे बाद कर कैमरा से ॻाल्हाया मैं नहीं बना कर सकती थी, टिकटॉक करे ना नहीं कर सकती थी वो, फिर टिकटॉक बना सकती थी। टिकटॉक बना दे, चले जी क्यों स्टार्ट टिकटॉक कुछ ना कुछ तो अक्सर कर लेती। हाँ अक्सर कुछ ना कुछ तो कर ले। तव्हांखे मुंहिंजी कहिड़ी वीडियो वणंदी आहे सभिनि खां वधीक? मूंखे तव्हांजी कहिड़ी वीडियो वणंदी आहे सभिनि खां वधीक? सभु चवंदा त पंहिंजी तारीफ़ करणु थी चाहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बसि मां पुछणु थी चाहियां न, छो त पसंदि ऐं नापसंदि ख़बर पवंदी आहे माण्हू जी नेचर छा आहे, हुनजी मेंटेलिटी छा आहे। पर हिन वजह सां मां तव्हां खां पुछां थी। हिकिड़ी तव्हां टिकटॉक ठाहियो हुई जंहिंमें तव्हांखे ब्लैक कलर जी चादर पातल आहे, सॉन्ग मूंखे यादि न आहे, पर उनजा जेके एक्सप्रेशन्स हुया न उहे मूंखे वणिया। हूअं तव्हांखे जींस शर्ट वेयर थियल हुई, तव्हां हुनजे मथां चादर पाती हुई। न इवन घर में त ट्राउज़र शर्ट्स मूंखे पातल न न उहा आउटसाइड हुई, आउटडोर हुई।
आपदा परवीन जो सॉन्ग त न ये माके पटको पातल है हजरत न न पटको ना उनमें सिर्फ चादर आहे, पर उहा हूअं मतलब खूबसूरत हुई, विदाउट मेकअप ही हुई उहा। और मां तव्हांखे मोकिलींदमि, पोइ तव्हां दिलि जाए कजो, सही आहे? मुझे सब वीडियोस तकरीबन 80% विदाउट मेकअप हूंदी हा, ना ये सही भी ईअं ई आहे। उनमें मत छो त ॾिसो न, विदाउट न थी माके खबर पए व्यूअर्स खे विदाउट मेकअप तव्हां वीडियोस ठाहींदव न त तव्हांखे माण्हू इज़ीली सुञाणे सघंदा। तव्हां मेकअप में ठाहींदव न, हाणे असांखे जॾहिं कोई सुञाणो थोरी देरि ताईं पहिरां ॾिसंदा आहिनि, पोइ हिक ॿिए सां कनि उहा ई आहे न यार, हा पोइ इहो मतिलबु विदाउट मेकअप सां तव्हां लेकिन जेके माण्हू मिलंदा आहिनि उहो चवंदा आहिनि तव्हां टीवी ते ईअं पिया लॻाऊं बाय फेस न आहियूं यार, ईअं न चवंदा कयो, थोरो हर्ट थींदो आहे। असां जीअं आहियूं बसि उहे आहियूं बसि। न बल्कि मूंखे माण्हू ईअं चवंदा आहिनि त तव्हां स्क्रीन खां वधीक ऐं साम्हूं मूंखे माण्हू चवंदा आहिनि तव्हां स्क्रीन ते वॾा था लॻो, टिकटॉक ते वॾा था लॻो, साम्हूं नंढा था लॻो। हाणे मां नंढड़ी आहियां वॾी आहियां जेका बि आहे ईअं ई आहे। ऐं जेके नंढा यूज़र्स आहिनि उन्हनि खे बि सपोर्ट करणु घुरिजे ऐं उनजी वीडियोस कीअं मैसेज ॾींदव, उन्हनि खे छा चवणु चाहींदव त उहे कीअं अॻिते वधनि? जेके नंढा यूज़र्स आहिनि उन्हनि खे सपोर्ट त तव्हां बि कयो, असांखे बि उन्हनि खे सपोर्ट करणु घुरिजे। आनो मान तुम्हें भी करती हूँ बेटा, सपोर्ट करती हूँ मैं, तुम मेरे साथ फॉलो किया हुआ है मैंने तुम्हें। ऐं ॿी ॻाल्हि इहा मुंहिंजी फॉलोइंग ज़ीरो आहे। सुठी सुठी वीडियोस ठाहियो, ठीकु आहे? काई हिकिड़ी वीडियो हूंदी जेका तव्हांखे ॾिसो असां बि नंढा यूज़र हुयासीं, असां टिकटॉक ते असां बि नंढा यूज़र हुयासीं। इवन जॾहिं मां टिकटॉक ते वीडियो रखंदी हुयमि 2-3 महीना त मुंहिंजे हिकिड़ी वीडियो ते त व्यूअर्स ई न आया हुआ, त मां परेशान हुयमि त यार शायदि टिकटॉक मुंहिंजे लाइ न आहे। लेकिन पोइ मां गिव अप न कयो, पोइ वरी मां उर्दू खे छॾियमि। उर्दू सॉन्ग्स जेके उर्दू सॉन्ग्स हुया, हिंदी सॉन्ग्स हुया, जेके ट्रेंडिंग वीडियोस हुयूं उहे मां छॾे करे जॾहिं सिंधी सॉन्ग्स ते आयमि ऐं सिंधी रुझान स्टार्ट कयो त पोइ मूंखे लॻो यार न, आई कैन डू समथिंग इन अ डिफरेंट वे। त पोइ मां पंहिंजे सिंधी कल्चर खे प्रमोट कयो। मां चाहींदी आहियां त मां सॼी दुनिया में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी इहा सुठी आहे, तव्हां सिंधी कल्चर खे सपोर्ट कंदव, दैट्स ग्रेट। ऐं जेके शयूं आहिनि मतिलबु जीअं कल्चर डे ईंदो आहे, असां त पंहिंजे चैनल जे थ्रू या ट्रांसमिशन्स में या हूअं बि असां वटि त इहो प्लेटफॉर्म उन वक़्तु न हुयो। न मतिलबु मां तव्हांखे उहो ई ॿुधायां पई त तव्हां उहो सुठो कमु कयो ऐं एप्रिशिएट कयां थी मां तव्हांखे, त उहो ॾाढो सुठो हुयो। ऐं ॾिसो न ईअं ई तव्हां इहे कम तव्हां वधीक ई कजो, छो त कुझु सुञाणप तव्हांजी इन शइ में बि वधीक आहे। बिल्कुलु मां पंहिंजे कल्चर खे सपोर्ट न कंदी आहियां, बल्कि मुंहिंजो कल्चर मूंखे सपोर्ट कंदो आहे। ऐं अगरि अॼु मां कुझु बि आहियां, बिल्कुलु कुझु बि, त पंहिंजे हिन कल्चर जी वजह सां आहियां, पंहिंजी सिंधी शयुनि जी वजह सां आहियां। ऐं तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांखे असांजी सेट कीअं थो लॻे ऐं असांजो सेट तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं ऑन शो कीअं थो लॻे, शो बि तव्हांजो ॾाढो सुठो लॻे। शो जी होस्ट बि ॾाढी सुठी आहे, ओवरऑल हर शइ ॾाढी सुठी आहे। ऐं सेट जी त मां अचण सां तारीफ़ कई हुई, अशफाक मेहर जेके तव्हांजा डायरेक्टर आहिनि, ॾाढो सुठो कमु कंदो आहे शी। ऐं ॿी ॻाल्हि आहे त मां ईंदे ई चयो त सेट ॾाढो ख़ूबसूरत आहे, ट्रेडिशनल लुक आहे, ऐं जेके असांजूं क़दीमी शयूं आहिनि उहे नज़र अचनि पियूं। हे असांजो असांजी मतिलबु मेन शयूं इहे आहिनि जेके मिटी मां ठहंदा आहिनि, ऐं दॿकियूं आहिनि। तव्हांखे नाला ईंदा आहिनि? मतलब हे जीअं विझणो आहे, हथ जो पकड़ो आहे, मानी जो आहे, ऐं क़दीमी जॻहियुनि जी जेके हिते पिक्चर्स लॻल आहिनि, ॾाढो सुठो सेट आहे। ऐं वरी बि चवंदमि विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू सो मच। ऐं अल्लाह साईं तव्हांखे कामयाब करे। आमीन, थैंक यू। और अल्लाह आपको कामयाब करे, इससे भी ज्यादा आप बहुत अच्छा काम करते हो, इससे भी ज्यादा अल्लाह आपको काम, क्योंकि मैंने आपका काम देखा है इसलिए तारीफ कर रही हूँ, वरना नहीं देखती मुझे पता ही नहीं होता। अच्छा, अक्सा के उसके बाद नहीं, आप मेरे साथ बहुत पहले से ऐड हो एफबी पे, और बहुत पहले से मैं आपको जानती हूँ। काफी सारे मेरे फ्रेंड्स हैं अभी। हाँ, ऐसा जैसे अब मेरे साथ भी कोई ऐड होगा तो मुझे नहीं पता होगा, क्योंकि जाहिर सी बात है जितने फैंस हूंदा आहिनि त ख़बर न हूंदी त केर केतिरो, पर हो मतलब आपका जो काम मेरी नज़रों से गुजरता है तो तभी मैंने आपको पहचान लिया। त माण्हू ईअं ईंदो आहे न, जीअं त सीरीज़ में ॾिसो तव्हां, अपडेशन में ॾिसो त जेकर उहो माण्हू तव्हांजे साम्हूं हुयो पोइ तव्हां हुनखे सुञाणींदा यार हे मूंसां एड आहे। ऐं हिन जो अक्सर करे मेकअप वारो, हेयर स्टाइलिंग करे, उहो तव्हांजो बि मां 2 टिकटॉक्स ॾिठियूं हुयूं, वरी तव्हांजी ओल्ड वारी पिक्चर बि ॾिठी हुई त छा बचपन से जवानी वारी, वो दौर था बचपन के दौर जवानी। हाँ, तो उहा बि मां ॾिठी। बचपन हूंदो आहे, कंहिंजो बि हुजे, बचपन ॾाढो खूबसूरत हूंदो, बचपन करे में वापस नथो अचे। जवानी दीवानी हूंदी आहे। हमीदा, आपको शो कैसा लगा? मुझे बहुत अच्छा लगा, बहुत एंजॉय किया, बहुत अच्छी लगी। अनीता एंड अक्सा के साथ तो वैसे ही बहुत अच्छा लगता है, क्योंकि मैं अक्सर अक्सा के साथ ही वीकेंड में हम लोग होते हैं साथ में, और शो बहुत अच्छा है और बहुत अच्छा लगा। कुछ देना चाहेंगी व्यूअर्स को या कुछ कहना चाहेंगी? व्यूअर्स को लाइक करें हमारे पेज को और हमें फॉलो करें
और हमारे चैनल को भी फॉलो करें। बिल्कुल। और यहाँ पर मेहरबानी है कि आप सिंधी शो में हमारे पास हाँ, आई सिंधी शो में आई हूँ और अक्सा की वजह से ही यहाँ पर आई हूँ, आज बैठी हुई हूँ। so much. बहुत मजा आ रहा है और अच्छा लग रहा है कि सबके साथ यहाँ एनवायरनमेंट भी आपको देख रही होंगी कि बहुत अच्छा है। जी बिल्कुल। त असांजो शो हाणे बस ख़त्म थियण वारो आहे, लेकिन ख़त्म थी चुको आहे। त हाणे पुजानी ते पहुची चुको है फाइनली। हाँ, बिल्कुल कोशिश कई से त का गलती न थे, लेकिन पोइ बि कुछ न कुछ थियो न, छो त एॾा परफेक्ट न आहियूं। मुंहिंजो शो बि पहिरियों आहे, जेको इन खां पहिरियों वारो शो हुयो मां क्लियर करे छॾां, उहो मुंहिंजो पंहिंजो शो न हुयो, उहा ई ट्रांसमिशन हुई जंहिंमें मूंसां को होस्ट मौजूदु हुयो। लेकिन हींअर जेको आहे मां अकेले शो करे रही आहियां ऐं कोशिश कयां पई त व्यूअर्स खे पसंदि अचे, जेके मुंहिंजा फैंस आहिनि उन्हनि खे शायदि मां उमेदूं हुजनि, मां उन्हनि उमेदनि ते उतरी सघां। त प्लीज़ नेक्स्ट वीक वरी मुलाक़ात थींदी। अगरि तव्हां असांजे शो जो हिसो थियणु था चाहियो त असां सां कॉन्टेक्ट करे सघो था, असांजा कॉन्टेक्ट नंबर बि मौजूदु आहिनि। ऐं असांजो शो ॾिसणु न विसारिजो। जेका लिंक तव्हांखे मिलंदी उहा यूट्यूब ते बि हूंदी, तव्हां यूट्यूब ते बि ॾिसी सघंदव। ऐं तव्हां असांजे शो जे पेज खे प्लीज़ फॉलो कजो, सपोर्ट कजो ऐं इनखे पंहिंजे फ्रेंड्स शेयर बि कजो, जीअं असांजो शो हिट बि थिए ऐं जीअं असां महिनत करे रहिया आहियूं उनजो असांखे फल बि मिले। तव्हां पंहिंजी दुआउनि सां असांखे रुख़सत कयो, असांखे हमेशह दुआउनि में यादि रखो त अलाह साईं असांखे बि कामयाबी ॾे ऐं तव्हां बि कामयाबु रहो। पंहिंजे प्यारनि जो ॾाढो ख़्यालु रखो, जिथे बि हुजो, जहिड़ी बि जॻह ते हुजो, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी सकाफ़त खे न विसारियो। जेको तव्हां आहियो इन शइ ते तव्हांखे हमेशह प्राउड हुजणु घुरिजे त असां हिकु सिंध धरती सां बिलोंग कयूं था, असां हिकु सिंधी फैमिली सां बिलोंग कयूं था ऐं असां सिंधी आहियूं। जेका बि असांजी सकाफ़त आहे उनखे माण्हुनि खे ॿुधाए ॾेखारे ॿुधायो त असांजा एॾा ख़ूबसूरत कल्चर जा रंग आहिनि। ऐं जीअं त तव्हांजा अगरि कोई फ्रेंड्स आहिनि या कोई बि फैमिली में आहिनि, फैमिली फ्रेंड्स आहिनि जेके सिंधी न आहिनि, लेकिन तव्हां सां मिलनि था त उन्हनि खे पंहिंजो कल्चर इंट्रोड्यूस करायो, पंहिंजी मोहबतूं, पंहिंजी महिमान नवाज़ी सां, जीअं त असांजो कल्चर प्रमोट थी सघे। मूंखे इजाज़त ॾियो अक्सा शोज़ में, मूंखे प्लीज़ इजाज़त ॾियो। हाणे मां थकी वई आहियां, थकी त कोन वई आहियां, लेकिन हाणे सम्झ कोन थो अचे त हाणे छा चवणो आहे। लेकिन पोइ बि मां अल्लाह हाफ़िज़ चवंदमि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। असांजे गेस्ट जो ॾाढो मां शुक्रिया कंदमि, उनजी महिरबानी। उहे आया, उन सां लाइ टाइम कढियो, छो त हर इंसान जो बिज़ी शेड्यूल हूंदो आहे। जीअं त हे ॿई हिकु त बिल्कुलु पंहिंजे सैलून जी ओनर आहे ऐं हिकु मॉडल बि आहिनि, इन्हनि जा कमकार बि खोड़ हूंदा। त इन्हनि जो थैंक यू सो मच, तव्हां असांजे शो में आहियो। त हाणे बसि मूंखे बि इजाज़त ॾियो त जीअं मां घरु ठीकु आहे। ओके, अल्लाह हाफ़िज़।